बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। तूं सभु पढ़ाऊं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह मेहरान प्रोग्राम हुजे ऐं चांहि जो कप न हुजे इहो पॉसिबल न हूंदो आहे। सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो। टपाल मेज़बान जश्न जमालो में अवां हिसो वठो ऐं जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन ते दाख़िल करियो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे पैकेट में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में अवीं हिसो वठी सघो था ऐं अव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ऐं मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं असां सुबुह जे टाइम ते उथंदा आहियूं ब्रेकफास्ट सां गॾोगॾु असांखे जेको आहे सो चांहि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं टपाल मेज़बान जे करे चांहि जो कप असां सां गॾु हुजे त पोइ मॉर्निंग ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। पर तव्हां थोरो बि जेकॾहिं सॼे ॾींहं में बि ॾिसंदव न त असां जंहिं वक़्तु थकिजी पवंदा आहियूं त अक्सर तव्हां पंहिंजे कलीग्स जी ज़ुबानी ॿुधो हूंदो थकिजी पिया आहियूं हाणे चांहि पी वठूं था। काॾे वञिणो हूंदो आहे असां लंच करे वठंदा आहियूं, उनखां पोइ बि असांखे चांहि खपंदी आहे। इवनिंग टाइम में बि असांखे चांहि खपंदी आहे ऐं राति जे टाइम ते बि काफ़ी माण्हू जेके कमकार जे लाइ जाॻंदा पिया हूंदा आहिनि, लैपटॉप ते तव्हां स्क्रीन खे तव्हां टाइम ॾियो था त उन वक़्तु बि तव्हांखे चांहि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं टपाल मेज़बान हिकिड़ो बेस्ट ऑप्शन आहे। सो अॼु जी शुरूआति टपाल मेज़बान सां गॾु कई अथमि। सुबुह जो पहर हमेशह चवंदी आहियां ॾाढो सुठो पहर हूंदो आहे, पर सुबुह जो कॾहिं कॾहिं सुस्ती बि हक़ीक़त जी ॻाल्हि आहे ॾाढी थींदी आहे ऐं स्पेशली जॾहिं मौसम चेंज जी तरफ़ ईंदा आहियूं स्लोली एंड ग्रेजुअली पाण सियारे खे वेलकम करे रहिया हूंदा आहियूं ऐं हीअ जेका उतर जी थधिड़ी हीर लॻी रही हूंदी आहे ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। मौसम चेंज थींदे पाण जेको आहे हुनमें एडजस्ट थींदे थींदे थोरा बीमार बि थी पवंदा आहियूं ऐं अक्सर जेको आहे सो जेके जिन जो इम्यूनिटी सिस्टम थोरो वीक हुजे त उहे वरी जल्दी जेको आहे सो न बीमार थी पवंदा आहिनि। सो कोशिशि कजे त असां जेको आहे सो तमामु घणो ख़्यालु करियूं ऐं स्पेशली हिन टाइम ते जेको आहे न थोरी कोशिशि कयूं त असां ऑइली शयुनि खां परे रहूं। तमामु घणियूं ऑइली शयूं जेके असां हर वक़्तु खाई रहिया हूंदा आहियूं न त उनजे करे गले ते असरु पवंदो आहे, चेस्ट इन्फेक्शन्स थी रहिया हूंदा आहिनि हिन मौसम में ऐं उनखां अलावा हिन मौसम जा घणा सारा असरात घणनि माण्हुनि ते थींदा आहिनि। ख़ासि तौर ते नंढनि ॿारनि जी बि मां ॻाल्हि कंदी हलंदमि, स्कूल गोइंग स्टूडेंट्स जेके हूंदा आहिनि उन्हनि ते बि घणा सारा हिन मौसम जा असर हूंदा आहिनि। सो पंहिंजे ॿारनि खे बि तव्हां जेको उन्हनि जो नई तरह केयर कयो, पंहिंजी बि तमामु घणी केयर कयो त जीअं असां मौसमी असरनि खां बची सघूं। डेंगी जा केसिस नाज़रीन तमामु घणा हिन वक़्तु हैदराबाद में रिपोर्ट थी रहिया आहिनि। सो कोशिशि कयो त जेको पाणी खुलियल असां रखंदा आहियूं उनखे असां ढके रखूं, छो त जेको सुबुह जो पहर हूंदो आहे फजर जो जेको पहर हूंदो आहे डेंगी घणो सर्कुलेट उन टाइम में कंदो आहे या जेको सिज लथे वारो टाइम हूंदो आहे उन टाइम ते। सो इहे जेके 2 टाइम आहिनि इन्हनि ते कोशिशि कयो त पंहिंजे पाण खे मच्छरनि खां तमामु घणो बचायो त असां इन डेंगी वायरस खां घटि में घटि बची सघूं। अॻियां वधूं था, ज़बरदस्त महिमान अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि जनाब। ॿई ॾाढियूं ज़बरदस्त पर्सनैलिटीज़ आहिनि, ॿिन्हिनि जो कमु ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं आउं यकीन सां चई सघां थी त अॼु जो प्रोग्राम इंशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत थी अव्हां ताईं पहुचंदो। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि फ़िदा हुसैन शाह साहब। सैद फ़िदा हुसैन शाह साहब जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी पोइ वो फैशन जी ॻाल्हि कयां या नक़ाद जी ॻाल्हि कयां, असां फैशन इंडस्ट्री खे ॾिसूं, मीडिया वारी फील्ड खे ॾिसूं, असां जेकॾहिं लिखण वारी दुनिया जे अंदरि वञूं था त संदन ॾाढो बहितरीनु असांखे हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन मिले थी, संदन बहितरीनु असांखे किरदारु नज़र अचे थो। दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मेहरान जे अङण ते ॾाढो सुठो पियो लॻे ऐं टपाल मेज़बान जी मेज़बानीअ खे इंजॉय कंदे थैंक यू चुस्की भरण सां माण्हूअ खे सुकून थो मिले। ज़बरदस्त जनाब, ज़बरदस्त। थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। ॿियों नंबर सीट ते जनाब जेके मूंसां गॾु मौजूदु आहिनि एग्रीकल्चर एक्सपर्ट आहिनि DG कैन ऐं उन्हनि जी हिकिड़ी सुठी तमामु बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन आहे। हर तरह सां उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु असांजी सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूशन नज़र अची रहियो हूंदो आहे। संदन एक्टिविटीज़ तमामु बहितरीनु। जी तव्हां सम्झी विया हूंदा मां ॻाल्हि करे रही आहियां आगा
माशूक अली साहब जिन जी तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। मां शुरू में ॿुधाईंदी हलंदसि त पाण जेको आहे सो गोल्ड मेडल हिन टाइम ते हासिलु कयो आहे पीस पाक सोसाइटी शुगर टेक्नोलॉजी कॉन्फ्रेंस जेका इस्लामाबाद में थींदी आहे। हिन दफ़े संदन खे जेको आहे सो गोल्ड मेडल सां नवाज़ियो वियो आहे। हुनजी बि तव्हांखे खोड़ सारियूं असां मुबारक ॾियूं था सुबुह महिराण जे हिन ते। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? सभु एक्टिविटीज़ ठीकु हलनि पियूं? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, सुबुह जो जेकॾहिं पहर उनजी ॻाल्हि कयूं था, आगा साहब तव्हांजी मॉर्निंग कीअं हुजे थी? अल्हम्दुलिल्लाह, सुबुह जो अर्ली इन द मॉर्निंग उथंदा आहियूं ऐं पंहिंजे जेके कमकार जेके आहिनि स्पेशली ऑफिस जे हिसाब सां उनखे लुक आफ्टर कंदा आहियूं। हिकिड़ो शेड्यूल ठहियलु हूंदो आहे। उनखां पोइ ऑफिस अचण खां पोइ जेको पंहिंजो शेड्यूल एक्टिविटीज़ जेके आहिनि उनखे फॉलो कंदा आहियूं। डेली बेसिस ते पंहिंजो असांजो ऑब्जेक्टिव इहो हूंदो आहे त भई जेके असांजा किसान आहिनि, जेके ज़मींदार असांजा ॿाहिरि, उन्हनि खे मोटिवेट कजे, वधि में वधि जीअं सम्झो की उनखे टेक्नोलॉजी ट्रांसफर कजे। उन हिसाब सां असांजो पूरो ॾींहुं हूंदो आहे बिज़ी। सही सही, माना हिकिड़ो विज़न हूंदो आहे ऐं उन विज़न सां जेको आहे सो तव्हां सलाह ॾियल रहो था। ॾाढो ॾाढो ज़बरदस्त इहा ॻाल्हि आहे। असां सभिनी ज़िंदगी में हिकिड़ो विज़न हुजणु खपे, छो त जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी मंज़िल जी ख़बर न आहे, ख़बर न आहे त केसीं ताईं पहुचणो आहे ऐं उन तरह अव्हांजी महिनत न आहे त पोइ मूंखे लॻंदो आहे ज़िंदगी में शायदि उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो रिग्रेट ज़रूरु रहंदो आहे। फिदा हुसैन शाह साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि ऐं अव्हांजो एॾो ज़बरदस्त कमु माशाअल्लाह माशाअल्लाह जॾहिं बि तव्हांजे कम ते नज़र पवंदी आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजी सोसाइटी में हिन तरह जा हीरोज़ बि मौजूदु आहिनि जेके हिन तरह पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन उन्हनि जी असांजी सोसाइटी में हुजे थी। सो यस, हिननि डेज़ में छा एक्टिविटीज़ आहिनि अव्हां जूं? सुबुह जो उथण सां माण्हूअ खे हिकिड़ो नओं विज़न मिलंदो आहे। बिल्कुलु। त अॼोके ॾींहं में कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि ऐं इन लाइ गफ़ूर रहीम जहिड़ो पाक बाबरकत नालो खणी जेकॾहिं बि उथंदो त सॼो ॾींहुं बरकत अव्हांजे घर में अव्हां ॾांहुं डुड़ंदी ईंदी ऐं उन खां पोइ ज़िंदगीअ जा जेके मुख़्तलिफ़ वहिंवार आहिनि, जेके महाज़ आहिनि, उते अव्हांखे विढ़णो पवे थो। मुंहिंजो पुटु वेंदो आहे हाणे बीकन हाउस में माशाअल्लाह कंप्यूटर पढ़ाए थो। मुंहिंजी नंढड़ी कॉलेज वेंदी आहे, सिटी कॉलेज में। त ॿारनि खे मोकिलणु, ॿारनि खे तयारु करणु, उन खां पोइ नाश्ता वाश्ता करणु ऐं पोइ पटाटे टमाटे लाइ निकिरणु, उहो हिकिड़ो ॾाढो मज़ेदार मरहलो हूंदो आहे। ऐं घरवारी डोड़ंदी पई आहे ऐं उन वीचारीअ खे ॾिसंदो पियो आहियां त जेके घर में वेठे जेके मायूं अज़दवाजी ज़िंदगीअ में पंहिंजो फ़र्ज़ निभाइनि थियूं, उन्हनि सभिनि खे सलाम आहे। ऐं जंहिं फुर्तीअ सां, जंहिं महिनत सां, जंहिं सफ़ाईअ सां ॿार जो यूनिफॉर्म कीअं आहे, ॿार खे कीअं मोकिलिणो आहे, ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी शुरूआत हूंदी आहे सुबुह जी, जे चांहि जी चुस्कीअ सां बि सभु इहे वहिंवार, सभु इहे महाज़ जेकॾहिं फ़तह करियो था पिया त वॾी ॻाल्हि आहे। ऐं उन में बि हिकिड़ा नंढा नंढा मैसेजिस, हिकिड़ा नंढा नंढा प्रीत जा पना जेकॾहिं लिखी माण्हुनि खे अर्पियो, केॾांहुं मुस्कुराए अव्हां ॾिठो, केॾांहुं अव्हां ख़ुशमरहबा कई, त इहा बि असांजे ॻोठनि जी ख़ासि करे असांजे ॻोठनि जी रिवायत रही आहे। ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त हींअर सिंध उन मोड़ ते पहुची चुकी आहे जिते चौतरफ़ असांखे पंहिंजे सिंधियुनि जूं मुख़्तलिफ़ फील्ड्स में कामयाबियूं ॾिसण में थियूं पयूं अचनि। साईं मुंहिंजे बराबरि तशरीफ़ फरमाए, साईं खे ॾिसूं था त लॻे थो त कंहिं वॾे इदारे जो। बिल्कुलु तव्हां सही चयो। बिल्कुलु मूंखे ईअं ई लॻो त कंहिं इंस्टीट्यूट जा, कंहिं इदारे जा CEO ई वेठा आहिनि। सर जी पर्सनैलिटी ई एतिरी सुठी आहे माशाअल्लाह सां। अच्छा सर, जॾहिं असां शुगर मिल जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं 4 मेजर क्रॉप्स जी ॻाल्हि जॾहिं असां कंदा आहियूं त उन में असांखे कमंद बि मिली रहियो हूंदो आहे, जंहिंजे करे ई पाण जेको आहे सो असां जेको आहे शुगर कैन्स असांखे नज़र अची रही हूंदियूं आहिनि। सर, सिंध में कमंद जी जेका पैदावार आहे उनखे कीअं ॾिसो पिया तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, हींअर जेका कंडीशन जेकी आहे, ग्रोर्स जेके आहिनि मोटिवेट थियनि पिया उन ते शुगर कैन ते। ऐं असांजो जेको फारान शुगर मिल जो जेको ऑब्जेक्टिव जेको आहे असांखे इहो आहे त ग्रोर्स जी इकोनॉमी ते असां कमु कयूं पिया, उनखे बूस्टअप करिणो आहे। जेसि ताईं ज़मींदार असांजो ख़ुशहाल न हूंदो, इदारा ख़ुशहाल कोन हूंदा, न को इलाइक़ो ख़ुशहाल हूंदो ऐं न को असांजो मुल्क तरक़ी कंदो। ज़मींदार जेको आहे उनजो इकोनॉमिकली माना बेनिफिट उनखे मिलंदो, तॾहिं वञी उहो ख़ुशहाल थींदो।
सही त असांजी कोशिशि इहा रही आहे त पंहिंजा जेके ग्रोर आहिनि असांजा सिंध जा असांजे इलाइक़े जा उनखे नई नई टेक्नोलॉजी ट्रांसफर कजे, उनखे अपडेट रखिजे, लैंड प्रिपरेशन खां वठी जेको आहे शुगर केन जी हार्वेस्टिंग ताईं जेको आहे उन्हनि खे ॿुधाइजे त भई कहिड़ियूं कहिड़ियूं वैराइटियूं जेके आहिनि उहे लॻाए सघनि था ऐं उनमें कीअं पैदावार वठी सघनि था। उनमें फीमेल जो रोल जेको आहे एग्रीकल्चर में तमामु वॾो आहे, उहो माना असांजी कोशिशि हूंदी आहे त कैपेसिटी बिल्डिंग कजे ऐं दे आर शी इज़ वेरी टैलेंटेड। उहे जेके कमु कनि थियूं फील्ड में तमामु घणो सुठो कमु कनि थियूं, ऑर्गनाइज़ कमु कनि थियूं ऐं असां एक्सपेरिमेंट कया आहिनि काफ़ी जेके आहिनि। त हिकिड़ी जेकी सेम लैंड आहे उनमें जेकॾहिं सेम सीड आहे, सेम जेके रिसोर्सिस तव्हां अप्लाई कयो था, इनपुट कयो था, जेकॾहिं फीमेल जेका सीड लॻाए थी त उनजी जर्मिनेशन जेकी आहे 67% आहे ऐं जेकॾहिं मेल जेको साॻियो कमु करे थो त उनजो 62% आहे। हा, एॾो सम्झो कि मार्जिन जेको आहे सम्झो हुन में रखियलु आहे। अच्छा, मां न औरतुनि जी महिनत ते ज़रूरु मां ॻाल्हाइणु चाहींदमि। अॼु प्रोग्राम में मां कोशिशि कंदमि त हिकिड़ो पूरो सेगमेंट असां उन्हनि जी महिनत ते ॻाल्हायूं। उहो तबिको जंहिंखे असां जेको आहे सो पोरियत तबिको चवंदा आहियूं ऐं उन्हनि जो जेको महिनत वारो जेको ज़िंदगी जो हिसो हूंदो आहे उन ते ज़रूरु अॼु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हालांकि उन्हनि जी ज़िंदगी पूरी जेको आहे महिनत सां सलाहियल हूंदी आहे, पर असां शुगर मिल्स जी स्पेशली ॻाल्हि कयूं त उन जा हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि? चैलेंजिस हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायो त इहो वाहिद इंस्टीट्यूट आहे शुगर मिल जेका सम्झो ॿाराड़ी में ठहियलु आहे, ठीकु आहे न, सपोर्ट करे तमामु घणो सम्झो कि इकोनॉमिकली रूरल एरिया खे। ॿियूं इंडस्ट्रीज़ जेके आहिनि तव्हां ॾिसो सभु जेके शहर में लॻल आहिनि, इहा वाहिद इंडस्ट्री आहे जेका ॻोठनि में लॻल आहे ऐं अप्रोक्सीमेटली 1.5 खां 2 लख माण्हू जेके आहिनि इनडायरेक्टली डायरेक्टली जेके आहिनि सां गॾु कंसल्टेंट जेके रोज़गार हले थो उनजो। ऐं शुगर मिल खे करंट जेके चैलेंजिस जेके आहिनि उहे जेके आहिनि वाटर स्केर्सिटी जा आहिनि, सॉइल डिग्रेडेशन थिए पई, जेका क्लाइमेट चेंज जेको अचे पियो उनजो इम्पैक्ट पए पियो। तव्हां ॾिसो त जेके टेम्परेचर जेको आहे राइज़ थिए पियो तमामु घणो उनजो, ऐं प्लस जेको आहे वाटर स्केर्सिटी अचे पई, अनसीज़नल जेके रेन अचनि पियूं, इन सां छा आहे जो शुगर केन, हा, क्लाइमेट पूरो चेंज जेको अचे पियो इनखे जेको आहे शुगर केन क्रॉप खे डिस्टर्ब पियो करे। जेका पेस्ट जो अटैक जेको आहे, जेके बीमारियूं जेके आहिनि, जेके पेस्ट इन्फेस्टेशन जेको आहे उहो वधे पियो। त उनमें जेको आहे असांजी कोशिशि रही आहे त ग्रोअर खे गाइड कयूं त उहे प्रॉपर वे सां जेको आहे प्लांटिंग कनि ऐं उनखे जेके चैलेंजनि खे फेस कनि। हा, उनमें हिकिड़ो असां जेको आहे कोशिशि कई आहे त भई जेका नेचर ते असांखे वञणु खपे, एनवायरमेंट फ्रेंडली जेके आहिनि उहे शयूं असांखे अपलाइनि खपनि। असांजो जेको ग्रोअर जेको आहे उनखे एडवाइस कंदा आहियूं त भई तव्हां पेस्टिसाइड ते न वञो, नेचुरल कंट्रोल ते अचो, जेको कुदरती कंट्रोल आहे। हाणे तव्हां पंजाब जो एग्ज़ाम्पल वठो त लास्ट 4-5 इयर्स खां हुते पेस्टिसाइड जो स्प्रे तमामु घणो थिए पियो, उनजी वजह सां हुते पेस्ट बि शुगर केन में तमामु घणो आहे। पोइ असां वटि जेको आहे असां हुनखे शुगर केन बायोलॉजिकल कंट्रोल सिस्टम जेको पूरो असां ॾिनो आहे, जेका असां वटि लेबोरेटरी ठहियलु आहे, जंहिंमें असां वटि एंटोमोलॉजिस्ट बि आहिनि ऐं डॉक्टर्स बि आहिनि ऐं असांजो 60-70% ग्रोथ जेको आहे दे आर अप्लाइड द बायो कार्ड्स नॉट पेस्टिसाइड। त इहो उनखे चीपेस्ट बि आहे ऐं इकोनॉमिकल बि आहे ऐं फ्रेंडली जेको आहे उहो नेचर वाइज़ जेको आहे इहो कंट्रोल करे थो जीतनि जे कमनि खे। ऐं ॿियो असां जेको आहे कैपेसिटी बिल्डिंग कयूं पिया पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी, मेल जी फीमेल जी, ताकी उहे जेको आहे पंहिंजो एग्रीकल्चर में एडवांस टेक्नोलॉजी ते आमादा थी सघनि ऐं सिखी सघनि। जी जी, ऐं प्लस अच्छा, मां न इन सां ई रिलेटेड मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त काल्ह जे ॾींहं ते बि तव्हांजो सेमिनार थी गुज़रियो आहे न, ऐं असां जेकॾहिं आबादगार जी ॻाल्हि करियूं था त उहो हिन वक़्तु टेक्नोलॉजी सां कीअं कनेक्ट रहे ऐं केतिरो ज़रूरी आहे? जीअं सर मां तव्हांखे ॿुधायो त क्लाइमेट चेंज जे करे न हाणे जेको असांखे लेबर जेकी आहे एग्रीकल्चर लाइ स्किल्ड लेबर जेकी आहे ईंदड़ 5-6 सालनि में असांखे बिल्कुलु कोन मिलंदी। जेकॾहिं मिलंदी बि त उहा तमामु कॉस्टली हूंदी। हाणे हिकिड़ो जेकॾहिं एकड़ जेके असां इंटरकल्चरिंग कयूं था फॉर एग्ज़ाम्पल, उन ते 10 माण्हू लॻनि था, उहो पर डे में सॼो ॾींहुं हिकिड़े इंटरकल्चर करनि था, उहो बि प्रॉपर कोन था कनि ऐं कॉस्ट वठंदा वञी सम्झो कि 5,000 रुपया 6,000 रुपया जो कॉस्ट आहे फी एकड़ जी इंटरकल्चरिंग जी। इहा सेम शइ जेकॾहिं इंटरकल्चरिंग असां एडॉप्ट कई आहे त पंहिंजे इलाइक़े में ॾिनी आहे, इंटरकल्चरिंग प्लाउ जेको आहे ट्रैक्टर सां थींदो आहे, उहो तव्हांखे 6 एकड़ करे थो ॾिए पर डे आराम सां। उनजी कॉस्ट घणी आहे 1400-1500 रुपया पर एकड़, किथे तव्हांजी 6,000 रुपया, किथे तव्हांजी एतिरो सम्झो कि सेविंग कयूं पिया। ऐं प्लस जेको आहे ग्रोअर खे असां जेको आहे हुते अल्टरनेटिव सोर्स ऑफ द एनर्जी ॾिनो आहे, इंट्रोड्यूस कयो आहे लास्ट 6-7 सालनि में। असां वटि अलहमदुलिल्लाह कोई 275 जेके सोलर ट्यूबवेल जेके रन कनि पिया ऐं एप्रोक्सीमेटली जेके 700 एकड़ जेके आहिनि उहे डेली इरीगेट कनि था विदाउट यानी को चार्जिस जे, को माना फ्यूल चार्जिस कोन्हे, न को इलेक्ट्रिसिटी चार्जिस आहे। न त हिकिड़ो ज़मीनदार जेको आहे उहो जेकॾहिं ट्यूबवेल हलाए थो त उनजो मंथली जेको आहे 1-1.5 लख जो ख़र्चु अचे थो। हाणे जेको आहे इहो एप्रोक्सीमेटली सां तव्हां सम्झो 700 एकड़ जेको फ्री ऑफ कॉस्ट जेका इरीगेट कनि था, उनजी कॉस्टिंग कंदासीं त इहो थींदो 25 खां 30 लख रुपया पर डे। वी आर सेविंग
अमाउंट Yes, जो ग्रोर खे yes. असां सेव करे ॾियो आहे जी ताकी हुन बिल्कुलु टेक्नोलॉजी ॾींदी आहे त हू पंहिंजो जो ख़र्च बचाए सघे। यस अच्छा सर असां जेकॾहिं थोरो कंपैरिजन में वञूं था असां ॿाहिरि जी दुनिया ते नज़र विझूं था ऐं वरी असां पंहिंजे हारी ते नज़र विझूं था त छा डिफरेंस तव्हां ॾिठो आहे कीअं तव्हां बयानु कंदव? अलहमदुल्ला पंहिंजो पाकिस्तान जेको आहे स्पेशली सिंध जेको आहे जी जी असां वटि वेदर जी कंडीशन सां तमामु असां एडवांस आहियूं ठीकु आहे न। असां वटि सॉइल बहितरीनु क़िस्म जी आहे हा ठीकु आहे न। बिल्कुलु अलाह शुक्र आहे मौसम असां वटि बहितरीनु आहिनि। जी। असां वटि 22 फसल जेके आहिनि एट ए टाइम पाण पोखे सघूं था। दुनिया में किथे बि कोन्हे त असांजो एतिरा फसल पोखे सघूं। सही पर एक्चुअली छा आहे जो अवेयरनेस जी घटिताई आहे, हा हा थोरो लैक ऑफ जेको आहे टेक्नोलॉजी उहो एतिरो कोन्हे पाण वटि। पर हाणे जेका अचे पई शयूं जेके आहिनि अचनि पियूं त टेक्नोलॉजी असां ट्रांसफर कयूं पिया। सही सही अलहमदुल्ला हाणे काफ़ी ग्रोथ जीअं मूं एग्ज़ाम्पल ॾिनो तव्हांखे लेज़र लेवलिंग जो असांजो जेका असां अॼु खां 10-12 साल पहिरियों विद द कोऑर्डिनेशन ऑफ सीआरपीएफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऐं कोऑर्डिनेशन ऑफ वर्ल्ड बैंक जेको आहे असां प्रोजेक्ट हलायासीं लेज़र लेवलिंग ते ऐं हाई एफिशिएंसी इरिगेशन सिस्टम ते। अलहमदुल्ला हाणे लेज़र लेवलिंग जेकी आहे असांजो तक़रीबन 97% जो ग्रोथ जेको आहे लेज़र लेवलिंग ते काश्त कंदो आहे। उन खां सवाइ न कंदो हुनखे ख़बर ई कोन्हे त भई असां कीअं काश्त कंदा अच्छा ओके अच्छा अव्हां वर्ल्ड बैंक जी बि ॻाल्हि कई ईअं ई अव्हां ॿियनि इदारनि जी बि ॻाल्हि कई डिफरेंट छा कोर्सिस हलनि था पब्लिक जे लाइ त उन्हनि खे अवेयरनेस मिले? अच्छा हितां खां पाण सर कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि शामिलु कंदासीं। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी अदा तव्हांखे भली कार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो? आवाज़ में तव्हांजे में फॉल्ट अची वियो आहे। जी जी अदा ठीकु आहियो तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? हा फर्स्ट क्लास शुक्र अल्लाह तव्हांजे ॿिन्ही महिमाननि खे प्यारे महिमाननि खे असांजो सलाम। जी जी वालेकुम अस्सलाम। ऐं असां अदा साहब माशूक खां हिकिड़ो सुवाल बि कंदासीं एग्रीकल्चर जे बारे में। जी हा अदा जी हा तव्हांजो को सुवाल आहे त तव्हां करियो। हा पहिरें त हुनखे लख लख मुबारकूं जो इन्हनि खे गोल्ड मेडल मिलियो ॾाढी ख़ुशी थी असांजे सिंधमाननि में एतिरो टैलेंट आहे। जी आदा इहो साहब खां इहो आहे त हींअर असां माना सरें जेका आहे असां माना छटे सघूं था हिन टाइम ते माना सरें पाणी जो हींअर बनी बिछाई आहे सरें हींअर छटे सघूं था। ठीकु आहे ओके जी थैंक यू तव्हांजो सवाल असां हुन आंसर वठूं था तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियो। जी सर साईं जो नालो छा हो साईं? शाहपुर जाकर वहाँ कॉल किया हा थैंक यू महिरबानी दादा। तव्हां बिल्कुलु जेको सरें पाण छटे सघूं था त मुंहिंजी तव्हांखे एडवाइस इहा हूंदी त जेकॾहिं पाण इंटरक्रॉपिंग जेका आहे शुगर केन सां कयूं त उहो वधीक बहितर आहे। ठीकु आहे सर तव्हां कोशिशि कयो त जेको आहे इंटरक्रॉपिंग कयो बिल्कुलु सरें जो टाइम आहे ऐं शुगर केन हिकिड़ी वाहिद क्रॉप आहे जंहिंसां तव्हां जेके नऊं फसल जेके आहिनि हींअर इंटरक्रॉपिंग तव्हां करे सघो था। हिकिड़े सेम पीस ऑफ लैंड में तव्हां साॻी रिसोर्सिस ते तव्हां जेको आहे नऊं फसल पोखे सघो था। जीअं पंहिंजा जेके आहिनि बसर आहे तूरियो आहे कणक आहे मटर आहिनि फ्रांस बीन्स आहे धाणा आहिनि ऐं प्लस गोभी आहे कॉलीफ्लावर्स ऐं रेडिश आहे लेडी फिंगर आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां सेम लैंड में इंटरक्रॉपिंग करे सघो था। मुंहिंजी एडवाइस आहे तव्हां हुनखे कमनि सां गॾु पोखियो इंटरक्रॉपिंग। सही ज़बरदस्त ओके सर डिफरेंट कोर्सिस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं छो त हमेशह इहा ॻाल्हि त पाण मञंदा आहियूं न त अवेयरनेस जी खोट हूंदी आहे ऐं हमेशह उनजे लाइ कमु करणु घुरिजे आम माण्हू खे ॼाण ॾियणु घुरिजे। जी न ॻाल्हि तव्हांजी सही आहे। हाणे जेको दौरु जेको अचण वारो आहे उहो एग्रीकल्चर दौरु आहे। फूड सिक्योरिटी तव्हां ॾिसो था त हाणे जेके बि इलाइक़ा जेके एग्रीकल्चर कंट्रीज़ आहिनि उनजो दौरु अचण वारो आहे। ऐं ज़मीनदारनि खे हमेशह चवंदो आहे त भई तव्हां काइंडली पंहिंजे क्रॉप्स खे पंहिंजे सॉइल जी हेल्थ खे इम्प्रूव कयो ताकी असां ॿी एकड़ वधीक पैदावार वठी सघूं। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इंटरकल्चरिंग जेकी आहे इहा तमामु ज़रूरी आहे। गाह गंदगाह माना फील्ड में न हुजे बिल्कुलु बि। उन खां पोइ हाणे शुगर केन सां गॾु तव्हां इंटरक्रॉपिंग जी भाऊ सवाल कयो इंटरक्रॉपिंग त आराम सां करे सघो था ऐं एक्स्ट्रा तव्हांजी जेका इनकम जनरेट करे सघो था। ऐं बिलीव कयो असां जेके टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस कई आहे त इन में जेको आहे माण्हुनि जेको बसरनि में जेको आहे रेट ते डिपेंड हूंदो आहे। माण्हू 8-8 लख रुपया एकड़ में कमाइनि था। गार्लिक जेकी आहे उन में सम्झो 2-2 लख रुपया कमाइनि था माण्हू। जेके तव्हांजा धाणा जेके आहिनि इंटरक्रॉपिंग में सवलो तरीक़ो आहे तव्हांजो 3 महीने जो क्रॉप आहे तव्हां 2-2 कटिंग वठी सघो था। माण्हू लख लख रुपया कमाया आहिनि। अहिड़े तरीक़े सां नवाब ज़ुबैर साहब जेको आहे लास्ट ईयर असां उनखे सम्झो कि इंटरक्रॉपिंग कराईसीं उनजा बहितरीनु रिज़ल्ट मिलिया। कल्ह उनखे सम्झो कि शील्ड मिली आहे असांजी सेमिनार में त तमामु टेक्नोलॉजी एडवांसमेंट असांजे इलाइक़े में हले पई। सही टेक्नोलॉजी ते हिन वक़्तु कमु करणु केतिरो ज़रूरी आहे हर फील्ड में ख़ासि तौर ते एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं त मां चाहींदसि उन हवाले सां तव्हां ज़रूरु डिस्क्राइब कजो। बिल्कुलु एग्रीकल्चर में जेको आहे टेक्नोलॉजी वॾो रोल आहे। जीअं तव्हांखे मूं एग्ज़ाम्पल ॾींदो असां वटि जेकी ह्यूमन पावर जेको लेबर जेकी आहे उहा डे बाय डे शॉर्ट पई थिए ऐं हक़ीक़त ॿुधायां त असां पंहिंजे हिसे जो पाणी इस्तेमालु करे चुका आहियूं। छा असां पंहिंजे हिसे जो पाणी जो इस्तेमालु करे चुका आहियूं। असां ईंदड़ नसलुनि जो पाणी इस्तेमालु कयूं पिया।
ऐं बिलीव कयो दुनिया साड़ ईंदी आहे त भई असां तव्हां वटि त पाणी माशाल्लाह ठीकु आहे सुठो पाणी आहे पर छा जो एप्लीकेशन असांजी कोन्हे। हाणे जेकॾहिं हिकिड़े ॿूटे खे जेकॾहिं पाणी जी ज़रूरत आहे हिकिड़ो गिलास उते असांजो ज़मीनदार जेको आहे उहो सॼो ड्रम थो हारे। हा ॿूटो जो हिकिड़ो गिलास पाणी पींदो न त इन करे असांखे हाई एफिशिएंसी इरिगेशन सिस्टम जेको आहे असां कोऑर्डिनेशन सां वर्ल्ड बैंक जे ताउन सां पंहिंजे इलाइक़े में सिंध में कयूं पिया त उन ते फोकस करणो पवंदो त पाणी जेके आहे जेतिरी रिक्वायरमेंट आहे प्लांट खे एकड़ खे ओतिरी ॾियूं। सही सही त उनमें छा आहे जो असांजी सॉइल बहितर रहंदी असांजा क्रॉप्स बि ईज़ी रहंदा। जी जी इहो पाणी सेव करणो आहे ऐं प्लस असांखे अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी ते वञणो पवंदो। ओके ओके जनाब ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में तव्हां एक्सप्लेन करियो पिया ऐं मूंखे लॻे पियो त वाकई में कोई बि जेकॾहिं हीउ प्रोग्राम हिन वक़्तु वॉच करे रहियो हूंदो ॾिसी रहियो हूंदो तव्हांखे इहे सभु शयूं आसानी सां सम्झ में बि ईंदियूं हूंदियूं। आगा साहिबु असां जॾहिं सॉइल हेल्थ जी ॻाल्हि कयूं था त उनखे हेल्दी बणाइण जे लाइ छा जी ज़रूरत हुजे थी? हा सुठो क्वेश्चन आहे तव्हांजो। कल्ह बि असांजे डिबेट थींदी आहे अक्सर काफ़ी त हाणे सॉइल जेकी आहे इहा हिकिड़ी ज़िंदा ऑर्गेनिज़म आहे ठीकु आहे न इन में बैक्टीरियल एक्टिविटी थींदी आहे नेचुरली। हाणे असां छा कयो आहे त जेके केमिकल फर्टिलाइज़र विझी जेके आहिनि उहा सॼी बायोडाइवर्सिटी असां ख़तमु करे छॾी आहे। जेसि ताईं असांजा बैक्टीरियाज़ जेके आहिनि उनमें सॉइल में न हूंदा त असांजी सॉइल जेकी सिहतमंद कोन रहंदी। ऐं इन में सभ खां जेको ज़रूरी जेको आहे ऑर्गेनिक मैटर जेको डे बाय डे असांजो घटि पियो थिए इहो घटि में घटि असांजो 1% प्लस हुअणु खपे। असां वटि जेको नोटेड आहे सिंध में जेको आहे 0.5 0.7% जेको आहे इहो ऑर्गेनिक मैटर आहे इनखे इम्प्रूव करणो पवंदो। ऐं हींअर एग्रीकल्चर में जेको सिस्टम जेको अलाह ताला रखियो आहे त सिर्फ़ु जेको आहे माण्हू जेको आहे उहो तव्हांजो ग्रेन खणी सघो था जेको फ्रूट खणी सघो था बाक़ी शइ तव्हांखे वापसि सॉइल विझणी आहे विझणी आहे लाज़मी आहे। हा हाणे किचन गार्डनिंग ॾिसो असां उहो इंट्रोड्यूस कयो आहे त असांखे जेका बि सम्झो शयूं आहिनि जेके हुनजा लीफ आहिनि ॿियो सॼो असांखे वापसि करिणो आहे उनखे। हाणे शुगर केन जेको आहे उनमें जेके न्यूट्रियंट्स जेके आहिनि सभु जेका अचनि था उहे मिल में अचनि था उनमें असां सिर्फ़ु जेको आहे खंडु कढूं था बाक़ी न्यूट्रियंट्स जेके आहिनि उहे असांजी हिकिड़ी प्रेस मड हूंदी आहे उनखे वेस्ट कोन चइबो आहे ऐं चवंदा आहियूं ब्लैक गोल्ड आहे ऐं असांजो जेको वेस्ट जेको निकिरे थो उहो 90% असांजो ग्रो इस्तेमालु थो करे ऐं रिच ऑफ न्यूट्रियंट्स आहे। उनखे जेकॾहिं सॉइल में विझंदासीं उहो 15 खां 18 टन जेको रिक्वायरमेंट आहे उनजी उहा वापसि सॉइल में तव्हां विझोसि उनखां जेके तव्हांजा बैक्टीरियल एक्टिविटी में इम्प्रूव थी वेंदी। ऐं प्लस ॿियो जेको असांजो मोलासिस हूंदो आहे उनजी जेकी आहे विनाश हुन निकिरंदो आहे उहो जेको स्पेंड वाश अचे उहो रिच ऑफ न्यूट्रियंट्स आहे उहो तव्हां पाणी सां मिक्स करे जेको आहे परसेंटेज हुनजो उहो तव्हां अप्लाई कयो माशाल्लाह सॉइल पंहिंजी हेल्थी थी वेंदियूं। फार्म यार्ड मैन्योर जेको असां वटि अवेलेबल आहे उहो तव्हां अप्लाई कयो जेको आहे पोल्ट्री वेस्ट जेके आहिनि जेके इहे तमामु बहितरीन आहिनि। ऐं ॿियो फर्मेंटर असां हिकिड़ो ठाहींदा आहियूं ज़मीनदारनि खे ठाहे ॾिनो आहे जेकॾहिं तव्हां 15 एकड़नि तव्हां जेको 10 बाय 20 जो फर्मेंटर ठाहे उनमें तव्हां जेको आहे पंहिंजो खाद ठाहे सघो था पंहिंजी फर्स्ट क्लास क़िस्म जी नेचुरल खाद। सही सही। अच्छा पोइ इन नेचुरल खाद जो जेको आहे उहो प्रोसीजर कीअं हुजे थो? उनमें नेचुरल में जेको सम्झो तव्हां प्रेस मड जेकी आहे उनमें ऐश जी वठी ऐं प्लस जेको मोलासिस वग़ैरह जेको आहे या स्पेड वाइज जेको आहे उहो तव्हां मिक्सअप करे रेशियो हूंदो हुनजो पूरो उहो तव्हां अप्लाई कयोसि ऐं डायरेक्ट बि स्पेड वाइज तव्हां करे सघो था। ऐं ॿी हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं जेको अर्थवाम आहे जेको असांखे ख़तमु करे छॾियो आहे हींअर जेके सांपा जेके चइजनि इहे माना ज़मीनदार जी पंहिंजी खाद जी फैक्ट्री आहे ऐं बिलीव कयो जेको अर्थवाम जो जेको आहे ज़मीन में जेको खाई जेको वेस्ट करे थो न अहिड़ो फर्टिलाइज़र अॼु ताईं सम्झो कोई ठाहे कोन था सघूं एतिरो न्यूट्रियंट्स आहे हुन में जेको आहे। ऐं सांपो जेको आहे हिकिड़ो बहितरीनु खाद जी फैक्ट्री आहे पर असां केमिकल विझी विझी हुनखे तबाह करे छॾियो आहे। हाणे जेको आहे 8-10 साल थी विया आहिनि माण्हू पंहिंजूं कॉलोनीज़ जेके डेवलप कनि पिया अर्थवाम जूं साइड ते उहो पोइ फील्ड में छॾनि था। ऐं प्लस जेकॾहिं पाण प्रेस मड विझंदासीं ऐं जेके स्पेड वाइज जेकॾहिं विझंदासीं त उन सां बि उहो अर्थवाम डेवलप थिए थो उनजी कॉलोनीज़ थियनि थियूं। ऐं अर्थवाम जेको असूल आहे हीअ जेकॾहिं एकड़ आहे न त इन में जेकॾहिं अर्थवाम हिकिड़ो दफ़ो होल ठाहींदो उहो हेठि वेंदो त उनखां 4 खां 5 फुट ताईं डीप वेंदो जिथे उनखे मॉइस्ट कंडीशन मिलंदी वरी वापसि ईंदो सुराख मां साॻे सुराख मां कोन ईंदो वरी ॿियो सुराख वठंदो त उहा सॉइल खे जेको आहे पोलराइज़ करे थो। ऐं प्लस जेको उनजो जेको उनमें जेको वेस्ट आहे जेको बहितरीन क़िस्म जो न्यूट्रिशन हुनमें उहो तव्हां अप्लाई कयो। ज़बरदस्त। अच्छा आगा माशूक अली साहब असां न अक्सर मां ही प्रोग्राम्स करे रही हूंदी आहियां ऐं न्यूट्रिशन जी जॾहिं असां ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं जॾहिं असां डेली रूटीन जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं असां पंहिंजे किचन गार्डनिंग खां ॾाढो परे हूंदा आहियूं ऑर्गेनिक वरी फूड जी जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी आहे त पोइ असां रेडियूं कंदा आहियूं त असां वटि फास्ट फूड बि घणो आहे असां वटि तमामु शयूं अची रहियूं हूंदियूं आहिनि पर ऑर्गेनिक फूड खां ॾाढो परे हूंदा आहियूं। सो यस ऑर्गेनिक फूड जे लाइ
छा ज़रूरी आहे? ओके ओके जी जनाब, डायरेक्टर साहब थोरो अलर्ट कयो आहे त साही जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक वठूं था ऐं किचन गार्डनिंग ते ॻाल्हाईंदासीं ऐं ॾाढो ज़रूरी आहे त इन्हनि शयुनि खे पाण सम्झूं, इन्हनि खे अप्लाई बि कयूं। प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट तव्हां वठी सघो था। पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में तव्हां जेको आहे सो दाख़िल करे घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में तव्हां विझी सघो था ऐं पोइ तव्हां मौक़ो हासिल करे सघो था टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुबुह मेहरान सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। नाज़रीन अॻियां वधूं था ऐं ॾाढा ज़बरदस्त महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि। फ़िदा हुसैन शाह साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं असां जॾहिं फ़िल्म जी दुनिया जी ॻाल्हि कंदा आहियूं त थिएटर्स हिकिड़ो अलॻि साइड आहे, फिल्म्स वारो साइड हिकिड़ो अलॻि आहे। हिन वक़्तु मूवीज़ खे फिल्म्स खे कीअं ॾिसो पिया? ॾिसो वक़्त सां गॾु सिंध में वॾी तब्दीली आई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त इकोज़ ऑफ सिंध जे नाले सां जेका डॉक्यूमेंट्री आई आहे उनखे मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स में अवॉर्ड्स पिया मिलनि ऐं ॻाल्हि सॼी मुहाणनि मलाहनि जी आहे ऐं मलाह कीअं ज़िंदगी गुज़ारीनि था, कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं, पाणीअ सां कीअं था वड़नि ऐं पाणीअ सां कीअं था टहिक ॾियनि, उहा सॼी हुन में ॾेखारी वई आहे। साईं इमदाद हुसैन ऐं सैर इमदाद जा फर्ज़ंद वजदान शाह जेके नापा थिएटर जा बहितरीनु आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस आहे ऐं नेचुरली तौर ते अहिड़ा माण्हू जॾहिं गॾु था थियनि त पोइ अवी एक्सपेक्ट करे सघो था त भई दे मस्ट बी सम सॉर्ट ऑफ मिरेकल हैपनिंग। ऐं हिन फिल्म ॾिसो त अचणु शर्त हिकिड़ो पंहिंजा इकोस जेके से असांजी कननि ताईं हुन खुड़को पहुतो आहे। ॿी वॾी ॻाल्हि सुठी ॻाल्हि जेका आहे त हम टीवीअ जा अवॉर्ड्स थिया आहिनि हॉस्टन में अमेरिका में ऐं उते मुंहिंजे सिंध जो अली गुल मल्ला ऐं दादा फारूक रिंद सां ॿई इश्क मुर्शिद में एज़ अ बेस्ट डायरेक्टर ऐं बेस्ट कॉमेडियन जा अवॉर्ड खटिया आहिनि ऐं अली गुल मल्ला में उहा स्पार्किंग आहे जो हू माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजा करणु ॼाणे थो। हुन जी जेका रवानी आहे ऐं जेका ॻाल्हाइण में जेका चाबुक दस्ती ॾेखारे थो उन खे डायलॉग डिलीवरीअ में खेॾंदे उहा जेका टेका टपड़ी आहे उहा मज़ेदार थिए थी। सो मुंहिंजे ख़्याल में त इहे हिकिड़ियूं सुठियूं हैपनिंग्स थियनि थियूं। असांजे मटियारीअ जो आहे सादात मंगणहार आइडियल फॉर्म में हुन जेॾी महिल नुसरत फ़तेह अलीअ जे अॻियां सिंधी गीत त ॻायो पर जेॾी महिल उर्दू गीत पंजाबी गीत थो ॻाए मैं नहीं जाना खेड़ियां नाल त उन जूं जेके मेंढूं मुर्कूं तंहिं नुसरत फ़तेह अलीअ खे हैरान करे राहत फ़तेह अलीअ खे हैरान करे छॾियो त ही माण्हू सुर में पंजाबीअ में सिंधी थी करे। ॿी जेका मूंखे उन जी ॻाल्हि वणी सा उन मटियारीअ जूं लुंगियूं सभिनि महिमाननि खे पारायूं ऐं दैट इज़ सच अ वंडरफुल जेस्चर of Sadat and love to appreciate that kind of a people. ही त असांजो मटारको आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी फ़ख़ुरु आयो उन ॻाल्हि ते। ऐं उन खां सवाइ के अहिड़ियूं शयूं थियनि पियूं हाणे मूंखे ख़बर पई आहे त मुख़्तलिफ़ फील्ड्स में डॉक्यूमेंट्रीज़ शॉर्ट फिल्म्स ठाहियो बल्कि विजुअल पोइट्री बि अचे थी पई।
सो जेके बि सिंध जा सुठा शाइर आहिनि, फवाद कलवड़ खां वठी बाबा शादी कई अथई ऐं हाणे वरी के नयूं ठुमरियूं। कांग्रेचुलेशंस टू हिम। ऐं शाज़िया ॾाढी प्यारी, ॾाढी सुठी होस्ट आहे। सो ॾिसो इहे कहिड़ा सुठा साथ पिया ठहिनि मीडिया जा। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे सिंध हिकिड़े नए मोड़ ते अचे पई। फवाद ख़ान ऐं नीलोफर फवाद ख़ान जी बायरा ख़ान सां रिलीज़ थिए पई 28 नवंबर ते। त उनजी जेका हींअर ई कैंपेन जीअं हले थी पई, ॾाढे ज़बरदस्त नमूने सां ड्रामो जे नहज ते वञी पहुतो आहे। केस नंबर 9 खां वठी पामाल ताईं, ऐं सबा कमर ऐं सजल इहे माण्हू अहिड़ा आहिनि। मेमंटो नहीं हूं, खलीलुर रहमान कमर जा डायलॉग ऐं वरी साइमा जी परफॉर्मेंस। त पंजाबी कुड़ी हूंदे बावजूदि हुन जेको टिपिकल तौर ते जेका रूहानियत पखेड़ी आहे ऐं कबूतरनि खे दाणू खाराइणु ऐं उहे शयूं, फिल्म ड्रामे जो जेको इम्पैक्ट लॻे थो, स्क्रीन प्रेज़ेंस लॻे थो पाण फिल्म पिया ॾिसूं। जी हा, जी ईअं ई आहे। ऐं इहे जेके हैपनिंग्स थियनि पियूं हाणे इहे ख़ुदि ब ख़ुदि असांजो ज़हन क़बूल करे थो पियो। बचे हैं सारे संग समेट लो जल्द उर्दू सीरियल शुरू थियण वारी आहे पाकिस्तानी नेटफ्लिक्स ते। पर नेटफ्लिक्स ते हाणे उहो ॾींहुं आउं ॾिसां पियो जॾहिं सिंधी ड्रामो, सिंधी सीरियल उते हले ऐं ही हाला जी चिटकारी ऐं चंडी ऐं मटियारीअ जी दुहिरी ऐं इहे शयूं खणी केरु अचे ऐं इन्हनि मौज़ूअनि ते लिखे। सो असांजे सिंध खे हींअर तइलीम सां गॾोगॾु इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। ऐं मेहरान टीवीअ जे त मंशूर में तालीम जो नारो रहियो आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त असांजा माण्हू सिंधी ख़मीर जेको आहे जिते वञे थो उहो कीअं हाईलाइट थो थिए, पाणी हाईलाइट थो थिए। ऐं हिकिड़ी इश्क मुर्शिद 6 अवॉर्ड खया आहिनि मुंहिंजे ख़्याल में। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं वरी वॾी ॻाल्हि त सुल्ताना सिद्दीकीअ जे चैनल वटां इहा सभु शुरूआत थी आहे। त अलाह ख़ैरु करे, अञा ख़बर पई आहे त वॾा हिकिड़ा प्लेटफॉर्म्स पिया अचनि जंहिंमें नेटफ्लिक्स जहिड़ा 500 चैनल मुतारिफ़ थींदा। हाणे मूंखे ॿुधायो तव्हांखे लिखण जी चांस, तव्हांखे सर्वाइव करण जी चांस केतिरी मिलंदी? आसिम ज़ंजबिल आसिम जो नालो मूंखे विसरी वियो, इश्क मुर्शिद जो ज़िक्र थियो। त उहा एतिरी बहितरीनु राइटर आहे जी नूरुल हुदा शाह जी कज़न आहे। ऐं ॿियो बि उन्हनि जो कज़न आहे राधेन शाह, उहो बि लिखे थो पियो। ऐं जी इश्क मुर्शिद खां पोइ शेर पाकिस्तान जो कामयाबु तरीन ड्रामो साबित थियो आहे। ऐं उन खां पोइ वरी पामाल शुरू थियो आहे जंहिंमें सबा कमर ख़ुदि ज़ंजबिल आसिम खे प्रेज़ेंट करे पई एज़ अ राइटर। सो इहे जेके फ़नी लेवल ते जेका क्रिकेट थिए पई उनखे दिलि ॾाढी पसंदि करे थी पई। अलाह कंदो त अञा सिंधी माण्हू वधीक। आमीन जी, आमीन आमीन। ॾाढी ज़बरदस्त अंदाज़ में, बल्कि तव्हां सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि, का हिकु ॻाल्हि न। पर अव्हां जहिड़े अंदाज़ में असांजे सिंधीज़ खे जेको आहे सो प्राउडली उन्हनि बाबति ॻाल्हाए रहिया आहियो, इहा ॾाढी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी जी अलामत आहे पाण सभिनीनि जे लाइ। हूअं बि चयो वेंदो आहे त रब पाक जंहिंखे इज़तुनि सां नवाज़ींदो आहे त पोइ बेहिसाब नवाज़ींदो आहे। ऐं असां इंसाननि ते बि वाजिबु थिए थो त रब पाक जंहिंखे इज़तुनि सां नवाज़े त असां पिणु उन्हनि जी इज़त करियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा एडिशनल त महिनत कॾहिं बि कंहिंजी ज़ाया न थींदी आहे। ज़ीरो लेवल खां भले केरु स्टार्ट करे, पर उन इंसान में कंसिस्टेंसी आहे। तमामु माइलस्टोन्स, तमामु मुश्किलातूं, उहे जेकॾहिं ॾिसी अॻियां वधे थो त पोइ उनखे हिकिड़ी मंज़िल मिले थी, उनखे हिकिड़ी कामयाबी मिले थी। ऐं शान ऐं मान सां जेको आहे सो माण्हू उन ते ॻाल्हाइणु पसंदि कंदा। हीअ ॾाढी वॾी ॻाल्हि हुजे थी। इंसान जी ज़िंदगी जूं महिनतूं हुजनि थियूं कि हिकु ॾींहं जी
का ॻाल्हि न हूंदी आहे। माना इन मां लेसन इहो मिले थो त जेको बि कमु आहे कमु नंढो न हूंदो आहे। हा, महिनत ॾाढी वॾी शइ आहे, महिनत सरमायो आहे, इंसानु दिलि सां महिनत कंदो रहे। अॻियां जनाब वधूं था, आगा माशूक अली साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। ऐं असां जॾहिं किचन गार्डनिंग जी ॻाल्हि कयूं था, घर में ई हिकिड़ो साइड जिन ते असां जेको आहे सो उते पोखाई कयूं, उनजो ख़्यालु कयूं, मां चाहींदसि हिन बाबति तव्हां ॻाल्हायो ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में। पहिरियों शाह साहब खे थोरो जेको साईं कमेंट्स कया उनजो ॻाल्हाईंदुसि। नो डाउट कि माशाल्लाह सिंध जे अंदरि तमामु घणो टैलेंट आहे। असां वटि बहितरीन क़िस्म जा राइटर जेके आहिनि उहे गुज़रिया आहिनि, हाणे मौजूदु आहिनि। ऐं प्लस जेके ड्रामा आर्टिस्ट उहे बहितरीन क़िस्म जा फ़नकार पाण वटि आहिनि। गुलकार जेके आहिनि उन्हनि पंहिंजो सिस्टम माशाल्लाह उजागर कयो आहे पूरे पाकिस्तान में, पूरे वर्ल्ड के अंदरि। बिल्कुलु। ऐं सिंध जेको नो डाउट इन में माशाल्लाह तमामु घणी जेको फैसिलिटीज़ रिसोर्सिस आहिनि असां वटि। हाणे तव्हांखे मां ॿुधायां त जीअं बदीन जेको डिस्ट्रिक्ट जेको आहे इहो 60-70% जेको आहे मस्क मिलन जो गिदरो जेको आहे उहो पाकिस्तान माना प्रोड्यूस थो करे। वाह वाह। 70%। अहिड़े तरीक़े सां जेके टमाटोस जेके आहिनि उहे बि सिंध में तमामु घणा सम्झो थियनि था। ऐं सिंध जी जेकी वेजिटेबल जेकी आहे उनजी शेल्फ लाइफ तमामु घणी आहे। जेके बि सम्झो वेजिटेबल्स आहिनि, हॉर्टिकल्चर क्रॉप्स जेके आहिनि उनजी शेल्फ लाइफ घणी आहे। ऐं ॿियो जो कहिड़े पंजाब जो ॿिए पासे जो किथे तव्हां अफ़गानिस्तान जो ॿियो जो जेके फ्रूट अचे थो या वेजिटेबल अचे थी न उहा 4 ॾींहंनि में 5 ॾींहंनि में ख़राबु थिए थी। पर सिंध जेको आहे जेकॾहिं तव्हां रखी छॾो कंपेरिजन कंदो त हिन जी शेल्फ लाइफ वधीक आहे जेको बि असां वटि आहे। ऐं टेस्ट वाइज़ क्वालिटी वाइज़ जेको आहे हितां जो फ्रूट वेजिटेबल्स खे माना तमामु पसंदि था कनि माण्हू। किचन गार्डनिंग कई त असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजो जेको आहे इंटरक्रॉपिंग लाइ ऐं प्लस जेके ज़मींदारनि खे अक्सर असां वेंदा आहियूं फील्ड में, सुबुह जो शेड्यूल हूंदो आहे, निकिरी वेंदो ज़मींदार खे पुछो रेस केॾे वेंदा पई, अॻे वही वेंदा टंडो लायर या टणो मोहम्मद खान या हैदराबाद, ख़ैरे भाॼी खे न विया यार बाबा। जेकॾहिं 100 एकड़ जो ज़मींदार आहे या 50 एकड़ जो ज़मींदार आहे, हू जेकॾहिं मार्केट में परचेज़ कंदो भाॼी त असां पैसा ॾेई जेको आहे पंहिंजे घर में बीमारी पिया आणियूं। बिल्कुलु। तव्हां बिलीव कयो जो एॾो पेस्टिसाइड इंसेक्टिसाइड जेको आहे वेजिटेबल्स ते स्प्रे थींदो आहे। ऐं हे जेके हाइब्रिड सीड अची विया आहिनि इहे बि नुक़सानु थिया सम्झो। ऐं कोशिशि इहा करणु खपे त पंहिंजो जेको आहे जेके पेस्टिसाइड इस्तेमालु न कनि। ऐं जेकॾहिं 50 एकड़ जो ज़मींदार आहे त उहो अधु एकड़ ते जेकॾहिं उहा वेजिटेबल काश्त करे छॾंदो त फ्रेश उनखे जेका तव्हां क्वेश्चन कयो त ऑर्गेनिक करणु खपे त उहो पॉसिबल आहे। असां वटि काफ़ी ज़मींदार जेके दोस्त जेके असां उनखे गाइड कयो आहे, बाक़ी प्लान ठाहे ॾिनो आहे त उनजी हाणे उहो पंहिंजी वेजिटेबल सब्जियूं जेके पंहिंजूं काश्त कनि था। ऐं उन ते छा था कनि त प्रेसमट ऐं माल जो भाण ऐं पोल्ट्री वेस्ट इहे उनखे लॻाइनि था। ऐं प्लस जेको आहे जेको नेचुरली जेको आहे असां वटि बायो कंट्रोल जेको आहे असांजे दोस्त कीड़ा असां पालींदा आहियूं उहे पंहिंजे वेजिटेबल ते लॻाईंदा आहिनि। ऐं बिलीव कयो कराची जा जेके ज़मींदार आहिनि उहे ईंदा आहिनि हफ़्ते हफ़्ते जी पंहिंजूं सब्जियूं उतां पैक कराए ऑर्गेनिक्स उहे खणी ईंदा आहिनि कराची, पाण खाईंदा आहिनि। ऐं बिलीव कयो टेस्ट एॾो बहितरीनु हूंदो आहे सब्जियुनि जो, आलीशान, जंहिं ते स्प्रे कोन थींदो आहे। सही पिया चओ, उहो ई न त वरी जॾहिं तव्हां ॿाहिरि जूं शयूं खाइणु शुरू था करे छॾियो त पोइ टेस्ट जी असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे त हक़ीक़त में हिन शइ जो टेस्ट हूंदो कहिड़ो आहे। शेल्फ लाइफ सां रिलेटेड ॻाल्हि करणु चाहींदमि। असां वटि टमाटे जी शेल्फ लाइफ ठीकु आहे, तमामु शयुनि जी आहे, पर नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ जेकॾहिं असां वटि लॻी वञनि उन सां माण्हुनि जो रोज़गार बि थींदो ऐं शेल्फ लाइफ वधी वेंदी त पोइ उहे शयूं सीज़न खां बाद में बि असांखे आराम सां मिली वेंदियूं। मां चाहींदमि इन ते बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। तव्हांजो बहितरीनु क्वेश्चन आहे, छो जो असांजो सिंध में जेको आहे बदकिस्मती सां कॾहिं कॾहिं त रेट सुठा हूंदा आहिनि, कॾहिं जेको आहे बिल्कुलु जेको आहे टमाटर बि जेको आहे टमाटर बि जेको वधीक प्रोडक्शन थी वेंदी आहे त उनखे कोई स्टोरेज जो कोन्हे सिस्टम, ठीकु आहे न, त उनखे असांखे स्टोरेज करणु खपनि। हींअर वर्ल्ड बैंक जी स्कीम जेकी आई आहे हाणे अलहमदुलिल्लाह असां वटि जेके आहिनि इलाइक़े में काफ़ी जेके आहिनि कोल्ड स्टोरेज बि ठहिया आहिनि विद द कोऑर्डिनेशन ऑफ वर्ल्ड बैंक, जेको सम्झो कि तव्हांखे 65% या 70% जेके आहे उहा वर्ल्ड बैंक उनमें ॾिए थी ऐं 30% जेको आहे उनमें ग्रोथ जो इनपुट आहे। उहो जेकॾहिं तव्हां लॻाए छॾंदो आहिनि बि सही, हाणे जेके उते 4-5 असां इलाइक़े में लॻा पिया आहिनि त उनखे जेकॾहिं माण्हू जेकॾहिं भई प्राइसिस शॉर्ट आहिनि त पाण जेको आहे उनखे स्टोर करे छॾे, आफ्टर जेको आहे महीने खां पोइ 1.5 महीने खां पोइ तव्हां उनखे वरी यूटिलाइज़ करे सघो था सुठे तरीक़े सां। इन में छा आहे जेको असांजो लोकल ज़मींदार आहे जेको असांजा हारी जेके आहिनि उनखे हिकिड़ी सुठी सपोर्ट थी वेंदी, बजाए जो हाणे माण्हू वधीक त शेल्फ कोन थो करे सघे न लाइव इनखे वेजिटेबल्स खे महीनो स्टोर कोन थो करे सघे। ऐं पहिरियों जेके तव्हां ॾिसंदो त थर में जेकॾहिं वञूं त थर वारा वेरी माशाल्लाह जेके आहिनि एक्टिव माण्हू हुतां जा उहे छा कंदा त वेजिटेबल्स खे या जो गोश्त खे जेको आहे धागे में पुरोए रखी छॾींदा, सुकाईंदा। त इहा टेक्नोलॉजी बि आहे जेकॾहिं शहर में करे सघूं था असां त भई जेकॾहिं तव्हां ॿी फैसिलिटी कोन्हे तव्हां जेको आहे रस्सी में जेको आहे पंहिंजो सब्जियूं जेके आहिनि उनखे तव्हां
छांव में सुकाए तव्हां उनखे स्टोर करे सघो था, उनखे यूटिलाइज़ कयो, उनजी न्यूट्रिशन वग़ैरह तव्हांखे साॻी मिलंदी। इहो तमामु बहितरीनु सिस्टम आहे। त इन खे तव्हां जॾहिं सस्तियूं सब्जियूं आहिनि तव्हां उनखे केचअप ठाहे सघो था पंहिंजे घर में, टमाटोस वठी तव्हां उनखे फ्रीज़ करे जेको आहे मुख़्तलिफ़ बॉक्स में जेको आहे उनखे फ्रीज़ करे छॾियो। ऐं पाण सभिनीनि खे ख़बर आहे, पाण सभु ॼाणूं था, तव्हां जेके पैकेट्स वठी ईंदा आहियो आहे उन में केचप में टमाटो हूंदो ई आहे, थिकनर यूज़ कंदा, तव्हां उहो पाणी में बि विझंदा त उहा जेको आहे न थिक तव्हांखे उहा शइ मिली वेंदी, पर उहा हक़ीक़त में उहा प्योर न हूंदी आहे। ऑर्गेनिक शयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा त अलॻि ई थियनि थियूं। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं असां औरतुनि जे रोल ते ॻाल्हायूं, औरतुनि जे किरदार ते ॻाल्हायूं, हूअं बि औरत जे लाइ हमेशह पाण मञंदा आहियूं त ॾाढी सघारी आहे, औरत जो किरदारु ॾाढो अज़ीम आहे, ऐं ज़राअत वारो पासो, इन तरफ़ औरत जे कम खे कीअं ॾिठो आहे तव्हां? अल्हम्दुलिल्लाह असां वटि जेके रूरल कम्युनिटी में जेके फीमेल जो तमामु घणो रोल आहे, स्पेशली जेके नॉन मुस्लिम जेके आहिनि, कोली फैमिलीज़ आहिनि या ॿियूं जेके आहिनि, उनजो वॾो किरदारु आहे ऐं दे आर वेरी एक्टिव, तमामु घणी होशियार बि आहिनि ऐं कम बि प्रॉपर कनि थियूं। ऐं बिलीव कयो असां उनखे गाइडेंस बि ॾींदा आहियूं, कैपेसिटी बिल्डिंग कंदा आहियूं। ईअं काफ़ी माण्हुनि खे असां जेको आहे भई घर में फीमेल में चयो तव्हां जेको आहे इनकम जनरेट थी, तव्हां पंहिंजो जेके आहिनि कुकड़ियूं जेके सुठियूं क़िस्म जूं अहिड़ियूं जेके ब्रीड अची वियूं सुठियूं, जेके सम्झो की साल में तव्हांखे 300 बेदा ॾींदियूं डेली। जेकॾहिं 10 कुकड़ियूं बि पालियूं आहिनि त तव्हांखे 10 बेदा पर डे मिलंदा, तव्हांजो 40 रुपीज़ जो आहे, तव्हांजो सम्झो 400 रुपया पर डे तव्हांखे आराम सां जेको तव्हां अर्न करे सघो था। अहिड़े लिहाज़ सां तव्हां गॉड फार्मिंग असां माण्हुनि खे इंट्रोड्यूस कराई हुते, त भई तव्हां हे ब्रीड जेके आहिनि सुठे क़िस्म जा नस्लूं जेके आहिनि तव्हां रखो, 1.5 खां 2 किलो जेको आहे खीर बकरी ॾे पई। त अहिड़ी शयूं जेके आहिनि माशाअल्लाह उनखे असां किचन गार्डनिंग ते आमादा कयो आहे ऐं उहे तमामु एक्टिव आहिनि। सुबुह सवेरे उथनि थियूं, ज़मीन में गाह कनि थियूं, पंहिंजे माल खे ॾियनि थियूं, उनखां खीर ॾोही जेको आहे पंहिंजो फैमिलीज़ लाइ नाश्ता तयारु करणु, सेटअप करणु, उनखे प्रिपेयर करणु, ऐं प्लस जेको आहे एजुकेशन तरफ़ काफ़ी रुझान कनि थियूं। हालांकि एजुकेशन जेतिरी फैसिलिटी असांजे बाराड़ी में कोन्हे। असां फारान शुगर मिल जेको आहे उते एजुकेशन सिस्टम जेको असांजो आहे पंहिंजो स्कूल असां ठाहियो आहे इब्राहिम बावानी जे नाले से, जेको मैट्रिक ताईं आहे सम्झो की पहिरियों हुयो, हाणे कॉलेज बि कयो असां। हा, इलाइक़े में मोराई साहब बि माशाअल्लाह वॾो कंट्रीब्यूशन आहे असांजो, उते स्कूल हले पियो, तमामु फ्री ऑफ कॉस्ट आहे, को चार्जिस कोन्हे हुन में। उनमें तक़रीबन काफ़ी ॿार जेके बाराड़ी जा पढ़ंदा, वॾो रोल आहे असां उते उनजो, कोशिशि कयूं पिया। हा, असां ज़ीस्ट जे नाले सां उते पंहिंजे ज़ीस्ट जे नाले सां असां उते पंहिंजो इंस्टीट्यूट ठाहिया आहिनि ॻोठनि में, ऐं जेके आहिनि छोकिरियूं पढ़ियल लिखियल आहिनि या जेके उते माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, उहे पंहिंजे इलाइक़े जे ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं उनखे असां फैसिलिटेट कंदा आहियूं। वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। अच्छा, अॼु जे दौर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, जिते पाण चऊं था आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, IT जी फील्ड जो दौरु आहे, कंप्यूटर साइंस जी पाण ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं, रोबोटिक्स जी पाण ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं, टेक्नोलॉजी जी दुनिया जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं त टेक्नोलॉजी जे तरफ़ दुनिया कीअं अॻियां वधी रही आहे। पर अॼु बि जॾहिं असां पंहिंजे ॻोठनि जे तरफ़ नज़र विझंदा आहियूं त हिकिड़ो त असां वटि चङो ख़ासो तादाद आहे जेके ॿार स्कूलनि खां महरूम आहिनि, जेके स्कूलनि में इनरोल्ड ई कोन आहिनि। ऐं वरी असां जॾहिं प्रियोरिटी ॾिसंदा आहियूं त छा एजुकेशन असांजी उन लिस्ट में जेको आहे नंबर 1 ते आहे या न आहे। इंडिविजुअली ॻाल्हि नथी कयां, मां गवर्नमेंट लेवल जी ॻाल्हि कयां थी त असां वटि जहिड़े अंदाज़ में कमु आहे उहो पाण सभिनीनि जे साम्हूं आहे, जंहिंखां पाण इनकारी कोन आहियूं। जॾहिं पाण ज़राअत जी ॻाल्हि कयूं था ऐं जॾहिं तव्हां दुनिया जी ॻाल्हि करियो था त दुनिया हिन तरह अॻियां वधे थी, त असांखे गॾोगॾु एजुकेशन सां कीअं कनेक्टेड रहणो आहे। ऑब्वियसली असां वटि हिकिड़ो ई हथियार आहे जंहिं थ्रू असां अॻियां वधी सघूं था, दैट इज़ एजुकेशन। हा, नो डाउट एजुकेशन जेकी आहे तमामु ज़रूरी आहे, ख़ासि कर जेका सम्झो की रूरल कम्युनिटी, रूरल इलाइक़े में जेके बाराड़ी में जेको एजुकेशन एतिरी कोन्हे सम्झो की, पर उनखे असांखे फोकस करिणो पवंदो गवर्नमेंट खे बि, ऐं प्लस जेके आहिनि जेके ख़ुशहाल माण्हू जेके आहिनि जेके सपोर्टिंग करे सघनि था, उनखे बि खपे त उहे जेके उन इलाइक़नि में पंहिंजे में एजुकेशन ते कमु कनि ऐं टेक्नोलॉजी ते स्पेशली जेको आहे असांखे माण्हुनि खे आणणो पवंदो। हींअर गवर्नमेंट खे जेको आहे खपे त जेका एग्रीकल्चर सां गॾु जेका टेक्नोलॉजी जी आहे उनजी बि एजुकेशन ॾियनि स्कूलनि में, ताकी असांजो ॿारु जेको आहे उहो तयारु थी वञे त उनखे जेको आहे फ्यूचर में छा करिणो आहे। असांखे AI टेक्नोलॉजी तमामु घणी अची वई आहे, कंप्यूटर बेस्ड जेके सिस्टम अची विया आहिनि। हाणे तव्हांखे कंप्यूटर में जेको आहे जेके वेदर कंडीशन तव्हां ॾिसणी आहे त नंढा नंढा जेके सिस्टम जेके आहिनि वेदर स्टेशन ठाहे सघो था तव्हां, उन में जेको तव्हांखे ख़बर पवंदी त बारिश कॾहिं थींदी ऐं केतिरा मिलीमीटर बारिश थींदी तव्हांजी, ऐं प्लस विंड वेलोसिटी तव्हांखे ॿुधाईंदी। तव्हां ज़मीनदार जेको आहे एक्टिव थींदो त भई असांखे इहो फसल न खपे करे पोखिया, ख़ुदा न ख़ासिता ज़मीन तयारु कयां त वरी बारिश अची वञे त सॼो हुन वटि प्रोग्राम अचे थो। त टेक्नोलॉजी में असांखे फ़ाइदो वठणु खपे, ऐं गवर्नमेंट खे जेको खपे त जेको आहे स्पेशली जो ॿारहं साइड ते माण्हुनि खे फार्मर्स खे उनजे ॿारनि खे जेको हुते
टेक्नोलॉजी ॾियनि, शार्ट कोर्सिस कराइनि ताकी असांजो ॿार जेको आहे लिटरेट थी सघे स्पेशली टेक्नोलॉजी में। जी हाँ, अच्छा मां थोरो जनरली ॼाणणु चाहींदमि, असां वटि एग्रीकल्चर यूनिवर्सिटी बि आहे, अव्हां जो बि विज़िट ज़रूरु थींदो हूंदो, कीअं ॾिसो पिया इन साइड खे, एतिरो तादादु असां वटि हिकिड़ो यूनिवर्सिटी में इनरोल्ड बि आहे इन साइड ख़ासि तौर ते, ऐं पोइ उन्हनि जो इन फ्यूचर छा तव्हां सम्झो था त असांजी इन सोसाइटी में छा आउटपुट हूंदो? अलहमदुलिल्लाह असांजी यूनिवर्सिटी जेकी आहिनि सिंध यूनिवर्सिटी टंडोजा पंहिंजो ॿिया जो कॉलेजिस जेकी आहिनि उहे हाणे माशाल्लाह सुठियूं एजुकेशन्स ॾियनि पिया। अलहमदुलिल्लाह उन जो ॾिसो तव्हां त ज़रात में जेको आहे तमामु इम्प्रूवमेंट आई आहे, माण्हू महिनत कनि पिया। जेका असांजी प्रोडक्शन जेकी हूंदी सम्झो की वीट जी 40-45 मण हूंदी, सम्झो हाणे माशाल्लाह वधी वई आहे। सारियुनि जी प्रोडक्शन जेकी आहे पंहिंजी 60 मण ते हूंदी, हाणे जेका 100+ थी वई आहे। ऐं प्लस शुगर केन जेको आहे तव्हां हुनखे ॾिसंदो त पहिरियों 1000 मण हूंदी या 700 मण जेको आहे असांजी अचे थी जीट, पर हाणे जेके माण्हू जेके आहिनि 1500, 1400, 2000 ताईं वञनि पिया। प्लांटिंग मेथड जेके चेंज थी विया आहिनि, हींअर असां सम्झो की पंहिंजो जेका राइस बेड उन ते कमु कयूं पिया, प्लस वर्टिकल जेका प्लांटिंग जेकी आहे उन ते कयूं पिया। उन में तव्हांजो कमनि जो ॿिज जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल जेके 110 मण लॻे थो, त वर्टिकल बड चिप में जेको आहे तव्हांजो लॻे थो सिर्फ़ु 25 खां 30 मण, ऐं तव्हांजी प्रोडक्शन जेकी आहे तव्हां उन वठी सघो था 1500 खां 1800 मण। तव्हांजो 70% जो सीड जो ख़र्चो बची थो वञे। तव्हां टेक्नोलॉजी आई सही। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। ऐं असां ते इहो लागू थिए थो त असां इन्हनि तमामु शयुनि मां फ़ाइदो हासिलु कयूं, ऐं सिखण वारो मरहलो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। सिखण जे लाइ किथे बि तव्हांखे जेकॾहिं चांस मिले थो त उते ज़रूरु वञणु खपे, ऐं जेके बि असांखे शयूं सेखारियूं वञनि थियूं कोशिशि कजे त असां पंहिंजी इंफॉर्मेशन पंहिंजी वधायूं, ऐं प्रॉपर जेका नॉलेज आहे उहा असांखे ज़रूरु हुजणु घुरिजे जंहिं बि फील्ड में असां आहियूं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, असां अॻियां वधूं था, न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी, पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में, सुबह मेहरान सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे, टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। उनखां अलावा सिंध हुकूमत तरफ़ां पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम जारी आहे, जेका 19 अक्टूबर ताईं जारी रहंदी। समूरनि वालिदेन खे इहा अपील आहे त पंहिंजनि 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जे ख़ात्मे वारी वैक्सीन ज़रूरु कराईंदा। पोलियो वैक्सीन न कराइण सबबि अव्हां जा ॿार पूरी उमिरि लाइ माज़ूर बणिजी सघनि था। उन करे पंहिंजनि 5 सालनि जे उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो जे ख़ात्मे वारी वैक्सीन कराए उन्हनि खे पूरी उमिरि जी माज़ूरी खां बचायो। 7 ॾींहंनि वारी पोलियो मुहिम काल्ह खां शुरू थी चुकी आहे, जेका 19 अक्टूबर ताईं जारी रहंदी। पोलियो टीम सां सहकार कंदा त जीअं असां पंहिंजे मुल्क मां पोलियो जो मुकमल ख़ात्मो करे सघूं। ऐं ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं पोलियो जी टीम तव्हांजे दर ते अचे थी त को बि बहस करण जे बग़ैर उन्हनि खे जेको आहे सो दिलि सां तव्हां वेलकम कयो, उन्हनि जो आदर भाव कयो, ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पियारियो। हर दफ़े पोलियो जी जेका कैंपेन हलंदी आहे, हर दफ़े हर चैनल ते हर स्क्रीन ते तव्हांखे आगाही ॾिनी वेंदी आहे। उनखां पोइ बि मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे त किथां कंहिं ॻोठ मां किथां कंहिं पासे असांखे इहो केस मिलंदो आहे त हिकिड़ो पोलियो जो केस मिलियो आहे, 2 मिलिया आहिनि, 3 मिलिया आहिनि। ॾाढो अफ़सोस थींदो आहे। ॿियो कुझु न आहे, तव्हां भले पंहिंजा केतिरा बि मुतालबा रखो, ऐं तरीक़ेकार बि हूंदा आहिनि मुतालबा रखण जा, बेसिक राइट्स आहिनि, उन्हनि ते ज़रूरु कमु करणु घुरिजे, उन्हनि ते ॻाल्हाइणु घुरिजे, कमु कराइणु घुरिजे। पर जॾहिं ॿारनि जी हेल्थ जी ॻाल्हि ईंदी आहे, स्पेशली ॿारनि जे जॾहिं फ्यूचर जी ॻाल्हि ईंदी आहे, उते तव्हां डिमांड्स रखी वेंदा आहियो त न, ॿारनि खे पोलियो जा फुड़ा असां कोन पियारींदासीं, उन सां नुक़सानु अव्हां जो ई आहे, अव्हां जे ॿार जे मुस्तक़बिल जो नुक़सानु आहे। सो यस आगा साहिबु, तव्हां खां बि मां थोरो ॼाणणु चाहींदमि, अव्हां बि जेको आहे सो ओवरऑल तमामु शयुनि खां वाक़िफ़ु आहियो। असां वटि ही जेका पोलियो जी मुहिम हली रही हूंदी आहे, उन खां बाद बि असांखे किथां न किथां को न को केस मिली रहियो हूंदो आहे, छा चवणु चाहींदव? ॾिसो, हेल्थ जे बारे में त पाण खे कॉन्शियस रहणु खपे, बिल्कुलु ठीकु आहे न। ऐं इहे पोलियो कतरा बिल्कुलु पियारणु खपे ॿारनि खे। ऐं गवर्नमेंट जी सुठी हिकिड़ी स्ट्रगल आहे, हाणे माण्हू मोटिवेट बि थी विया आहिनि, हाणे कोशिशि कनि था त भई जेको आहे माण्हू अप्लाई कनि, पंहिंजे ॿारनि खे फुड़ा पियारनि। हाणे अलहमदुलिल्लाह उनजो आहे सिस्टम अची वियो, हाणे इम्प्रूवमेंट अची वियो, नॉलेज अची वियो माण्हुनि खे। पर तॾहिं बि जेको आहे आउं एडवाइस कंदुसि त कुझु इलाइक़ा जेके आहिनि अञा ताईं जेको उनखे एक्सेप्ट कोन पिया कनि, त ख़ुदा रा पंहिंजे ॿारनि जी सिहत जो ख़्यालु रखूं,
ऐं जेकॾहिं ॿार असांजा सिहतमंद हूंदा त असांजो मुल्क ख़ुशहाल थींदो, असां ख़ुशहाल हूंदासीं, असांजी बीमारियुनि खां बचंदासीं। तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। ॿार जो हिकिड़ो फ्यूचर हूंदो आहे, मुस्तक़बिल हूंदो आहे, तव्हां हुनखे माज़ूरी खां बचाए सघो था। चंद ड्रॉप्स हूंदा आहिनि, तव्हां हुननि खे हिकिड़ी मख़सूस उमिरि हूंदी आहे, हुन में ज़रूरु उहे फुड़ा पियारियो। ऐं मां ॿीहर बि चवंदमि त पोलियो जी टीम जॾहिं अव्हांजे दरवाज़े ते अचे त हुनखे ज़रूरु दिलि सां वेलकम कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे टाइमली उहे जेको आहे न पोलियो जा फुड़ा तव्हां पियारियो। जी सैयद फिदा हुसैन शाह साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं। मौसम चेंज थिए पई ऐं मौसम जूं जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि सुठियूं हूंदियूं आहिनि, थोरो कॾहिं कॾहिं पाण जेको आहे सो बीमार बि थी पवंदा आहियूं, हर घर में ईअं थींदो आहे। सो यस, मौसम सां रिलेटेड जेकॾहिं थोरो असां फैशन ते ॻाल्हायूं त मां अव्हां खां ॼाणणु चाहींदमि स्किन एंड पंहिंजी केयर प्लीज़। ॾिसो हाणे ख़ैर जी गर्मी वई हली आहे तक़रीबन, ऐं पाण सियारे ॾांहुं वधी रहिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सियारे ॾांहुं वधी रहिया आहियूं त मूंखे फ़िकुरु आहे 19 दिसंबर खां 21 दिसंबर ताईं अयास मेलो जो जे लाइ मूंखे ख़ासि कपिड़ा ठहिराइणा आहिनि। ऐं इन्हनि महीननि में अव्हां ॾिठो हूंदो त असां वटि शादियूं, सालगिराहूं, ॿिया इवेंट्स, तहर, अलाए छा छा कहिड़ा कहिड़ा इवेंट्स थींदा आहिनि। हाणे त इलाही शयूं वधी वियूं आहिनि, बेबी शावर थिए थो, वेडिंग शावर थियनि था, अलाए छा छा शयूं। मक़सदु इहो आहे त ख़ुशी कीअं हासिलु कजे ऐं माण्हू गेट टुगेदर कीअं करे। सो उन में वॾी सहूलियत जेका मुंहिंजे ख़्याल में आहे त उहा ऑनलाइन जेको हर शइ दस्तियाबु थी वई आहे। अव्हांजे फेवरेट पर्स आहे, अव्हांजी फेवरेट ग्लासिस आहिनि, अव्हांजा शूज़ आहिनि, अव्हांजो कॉस्ट्यूम आहे वॾे में वॾे डिज़ाइनर जो, उहे आराम सां पाकिस्तान में अवेलेबल आहिनि। ऐं असांखे मॉल में किथे हली नथो वञिणो पवे, ऐं घर वेठे उहो ऑडर करियो, अव्हांखे आराम सां घर में अची मिलंदो। वधि में 200-250 वठंदा उहो डिलीवरीअ जा, ऐं घणनि ते त डिलीवरी फ्री आहे। सो मुंहिंजे ख़्याल में इन लिहाज़ खां हाणे उन्हनि में वॾा कॉस्ट्यूम्स बि अचनि था, लहंगो थी वियो, गरारो थी वियो, साड़ी थी वई। ऐं पहिरीं कंहिं ज़माने में जॾहिं पढ़ियल लिखियल औरतूं हुयूं ऐं इंडिया ऐं पाकिस्तान हिकु हुआ, त इंडियन औरतुनि खे ॾिसी असांजो सिंधी औरतूं साड़ी पाईंदियूं हुयूं, ॾाढी आम हुई। उनखां पोइ वरी साड़ीअ ते ब्रेक लॻी वियो, कुझु उन में ई जेको सिंधी मुहाजिर जहिड़ो थियो उनजो बि असरु हो, पर हाणे वरी उहे शयूं वापसि इन थी वियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त फैशन अव्हांखे क्लिक थो करे पाणी। हींअर मर्सिडीज़ बेंज़ में तक़रीबन 12 जेके कॉस्ट्यूम्स हुआ, तिन में पंहिंजे गगे अजरक जा पीसिस ॾिनल हुआ। हा, हाणे उहो ॾिसो त उते न्यू जर्सीअ में थियो आहे प्रोग्राम, ऐं उन में तक़रीबन 55 मॉडल्स शिरकत कई। उन्हनि में मर्द बि हुआ, औरतूं बि हुयूं, छोकिरियूं बि। ऐं उन में कंहिं किथे किथे मर्दनि खे बि अजरक वारी शर्ट पई आहे। ऐं पर मज़े जहिड़ी ॻाल्हि त ट्राउज़र में या उन में उहो कोन्हे शइ, छो जे कंपनी लिखी ॾींदी आहे त बाबा अहिड़ी का शइ करणी कान्हे जंहिं मां कंहिं कम्यूनिटीअ खे दुख पहुचे, दिलि आज़ारी थिए। ऐं इहे हिकिड़ियूं ॾाढियूं सुठियूं रिवायतूं पयूं थियनि फैशन ऐं फैशन जे हवाले सां। जेके बि शयूं कॉस्मेटिक्स में वॾी तरक़ी थी आहे, ऐं घर जे हर्बल्स मां, घर जे शयुनि मां कॉस्मेटिक्स में उहे हर्बल्स अची वियूं आहिनि। ठीकु आहे, नबीला जो सॼो स्टफ में ॾिसो, उन में कान का हिकिड़ी शइ मेथी दाणो हूंदो या दालचीनी हूंदी या
अहिड़ी का शइ जो उन जो अहसासु हैरत अंगेज़ थिए थो त हीअ छा, हूअं त कड़ी आहे पर फेस ते कीअं असरु कंदी। त फेस ते वरी उन जो जेके हीअ असांजे स्किन टोन्स आहिनि, पोर्स आहिनि असांजे स्किन जा, उन्हनि खे हू ईअं कवर कनि था पिया जे तव्हांजी जेका मेकअप किट अचे थी या जेका आई शेडो अचे थी अखियुनि जे लाइ या जेको मस्कारा अचे थो पियो, उन खे उहे शयूं कंट्रोल कंदियूं त फैलिजे न, निकिरे न, ऐं जे कुंवार वञे पई ऐं रुख़सतीअ महिल रो पयूं त उहा शइ फैलिजे न। हाणे असांजे औरतुनि लाइ इहे वॾा मसाला हूंदा आहिनि। सो बहरहाल जेसि ताईं जिते जिते तइलीम आहे, हाणे त ख़ैर असांजे बहिराणियुनि में साईं बि ॾिसंदो हूंदो, असांजूं हारियाणियूं बि इन पारां माना माशाला ख़ुदि कफ़ील थी वियूं आहिनि त हू वॻा भर्त ऐं अव्हांखे अॻे मूं ॿुधायो त विनीता मूंखे ॿुधायो त जेके थर जा राह हुआ उहे मूंखे उन्हनि जेके ॾिना मुफ़्त में, हिकिड़ो पैसो बि न वरितऊं, ऐं उन्हनि जे घर जी हालति इहा हुई जो हिकिड़े टाइम जी मानी खाइण उन्हनि लाइ ॾुखी हुई, ऐं पर चई त उहे रंग एॾा टिड़ंदड़ ऐं हमरचो ॻाइनि था पिया ऐं मज़ेदार। सो फैशन एज़ इट इज़ मौजूदु आहे, ग्रो पियो करे। अञा बि मर्सिडीज़ बेंज़ सां जेके लाॻापियल वेबसाइटूं आहिनि उन्हनि ते इहे फैशन अपडेट्स थियनि थियूं, ऐं उन्हनि में मूंखे ॿुधाइजे थो त कहिड़ो डिज़ाइनर कहिड़ी ड्रेसिंग में, कहिड़े मेकअप कॉस्मेटिक्स में बहितरी अचे थी पई, हीअ शइ आई आहे, इन वरी हिकिड़ो नओं रुख़ ॾिनो आहे इन शइ खे। असांजो बेसण, असांजी हल्दी, इहे सभु शयूं, हल्दी पाण हणंदा हुआसीं वना वारे ॾींहं ते कुंवार खे, ऐं हाणे उहा हल्दी ऐं उहो बेसण सॼे फेस जे टोन खे कंपोज़ करे थो पियो। बिल्कुलु सही चओ पिया, बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा, असां जॾहिं मौसम जी ॻाल्हि कंदा आहियूं त मौसम जीअं मिज़ाजनि ते असरु रखंदी आहे, उअं ई डेफिनेटली तव्हांजी स्किन ते बि उन जा असरात हूंदा आहिनि। ऐं सियारे जे मौसम में घणे भाङे पाण ॾिसंदा आहियूं त घणा माण्हू जेको हाइड्रेटेड न रहंदा आहिनि, त उनजे करे कुझु बीमारियूं बि यकीनन अटैक कनि थियूं, स्किन घणी ड्राई रहंदी आहे। सो यस, छा ज़रूरी आहे उनजे लाइ त तव्हां हाइड्रेटेड रहो? जी स्किन जेका हूंदी आहे न, उनखे मॉइस्चराइज़ेशन जी ज़रूरत थिए थी गर्मीअ में बि सियारे में बि। सियारे में इन करे घणी जो वरी ख़ुश्की थी थिए, त ख़ुश्की अक्सर करे हाणे हींअर चुंबुल ऐं इहे पिगमेंटेशन ऐं इहे शयूं पैदा करे थी पई, त इन जे करे ॾाणू जेको आहे पोमग्रेनेट, उन जो जूस जेको आहे, सो हिकिड़ी ॿी बि ग़लतफ़हमी ख़तमु करियां त पहिरीं चयो वेंदो हो त शुगर वारो माण्हू ॾाणू न खाए, उन में आहे पर जन्नती मेवो आहे, त इन करे अलाह साईं सम्झायो त न बाबा, इन में हिकिड़ी एंटी हिकिड़ो कार्बन मौजूदु आहे जेको अव्हांखे ताक़त थो ॾे शुगर सां फाइट करण जी। ठीकु आहे, ऐं एट द सेम टाइम इट इज़ वेल फॉर कोलेस्ट्रोल एंड ब्लड प्रेशर एज़ वेल। जीअं पाण चवंदा आहियूं आलू बुखारा ब्लड प्रेशर लाइ ज़बरदस्त आहिनि, उहे खाओ ॻाढ़ा आलू बुखारा। ऐं सो इन्हनि सभिनी शयुनि जो इस्तेमालु मूंखे लॻे थो ईंदड़ कुझु सालनि में थी सघे थो हर्बल्स जो हकीम बि थी वञा, जे इहे हिकिड़ियूं मज़ेदार शयूं मेकअप में इन में शामिलु थी वियूं आहिनि। हा, सो ॾाढो हिकिड़ो मज़ेदार शइ पई थिए। सही था चओ, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। पाणीअ जो सुठो इंटेक हुजणु खपे। घणे भाङे पाणी कोन पीअंदा आहियूं, सियारे में घटि पीअंदा आहियूं, माना घणो कोन पीबो आहे, घणी उन जी उहा जेका तासीर हूंदी आहे उहा महसूसु न थींदी आहे। सो जॾहिं हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियूं त हेल्थ जी जॾहिं ॻाल्हि थींदी न जिस्मानी सिहत जी, त उते ई वरी जेको असां मेंटल हेल्थ बि मूंखे क्लिक कंदी आहे, त मां चाहींदी आहियां त उन ते बि ॻाल्हाइजे। पर अॼु जे प्रोग्राम में डेफिनेटली उहो टॉपिक न आहे, त उन ते पाण कोन वेंदासीं, उन ते पाण कोन था ॻाल्हायूं। जी आगा माशूक़ अली साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। असां जॾहिं किचन गार्डनिंग जी ॻाल्हि कयूं था त
त हिकिड़ो कंसेप्ट मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे टेरेस गार्डनिंग, तव्हां हुनखे कीअं ॾिठो आहे? थोरो शाह साहब जी ॻाल्हि केतिरो थोरो फोकस कंदुसि। प्लीज़ प्लीज़। जेके हर्बल साइड्स जेके आहिनि न, हाणे जेको आहे सिस्टम जेको पाण असांजी काफ़ी जेकी नेशन जेकी आहे पंहिंजे वर्ल्ड में बि जेको आहे सभु हर्बल साइड ते अचनि पियूं, ठीकु आहे न। तव्हांजो ब्यूटिफिकेशन लाइ ऐं प्लस जेके आहिनि डिज़ीज़ कंट्रोल लाइ तमामु शयूं अची वियूं आहिनि। तव्हां जीअं वाटर जी ॻाल्हि कई, वाटर थेरेपी जेकी आहे तमामु ज़रूरी आहे। पाणी जेकी आहे एतिरो ज़रूरी आहे बॉडी में जेको आहे असांजा माण्हू जेको पाणी घटि था पीअनि। बिल्कुलु तव्हां त एडवाइस कंदुसि जेके असां बि सिखिया जेको आहे वाटर थेरेपी जेकी आहे इन द अर्ली मॉर्निंग जो सुबुह जो टाइम जेको आहे तव्हां पाणी जो थोरो लाइट बॉइल करे, हा लाइट बॉइल करे उनमें तव्हां जेको लेमन जा 2 टे ड्रॉप्स विझी उहो तव्हां जेको पंहिंजी हैबिट ठाहे छॾियो त इनशाला तव्हांखे हा हनी बि सही आहे। तव्हांजो जेकॾहिं तव्हां वाटर थेरेपी खे थोरो गरम करे पाणी तव्हां नींबू विझी पियो त बहितरीनु तव्हां लाइ सेटअप आहे। ऐं उन खां पोइ एलोवेरा ज़बरदस्त शइ पाण वटि, ठीकु आहे, जंहिंखे कुआरगंदल चइजे, इहा एतिरी हेल्थी आहे, इन जो तव्हां जूस बि ठाहे सघो था, सॼी दुनिया पीए पई ऐं इनखे फ्रेश असां ग्रो कई आहे। असांजे इलाइक़े में असां एडवाइस कई आहे, माण्हू काफ़ी ग्रो कंदा आहिनि, दे आर जनरेट द इनकम्स, पोइ उन में माशाल्लाह उहो तव्हां खाई सघो था। उनखे उनजो तव्हां वारनि जी जेका शैम्पू आहे इस्तेमालु करे सघो था। तव्हां उनखे जेके आहिनि स्मॉल बिज़नेस ते ऐं चवंदुसि कॉटेज इंडस्ट्री जेकी आहे तव्हां उनखे नंढा पैक ठाहे उनखे बाक़ाइदा प्रॉपर वे सां तव्हां उनखे सेल करे सघो था मार्केट में, वरी वैल्यू हुन में मेडिसिन जेके यूज़ थींदी आहे, ब्यूटिफिकेशन जेके तव्हांजो सामान हूंदो आहे उनमें। ऐं उनखां प्लस जेका आहे मोरिंगा सुहांजणो, बिलीव कयो असांखे 10 साल पहिरियों ख़बर ई एतिरो ज़बरदस्त शइ आहे जंहिंमें फुल ऑफ न्यूट्रिएंट्स आहे। इंडिया बिलियंस ऑफ द रुपीज़ जेको आहे अर्न थो करे। उनजो तव्हां डेली सम्झो कि उनखे पता वॉश करे तव्हां खाई सघो था। तव्हां शुगर लाइ बहितरीन आहे, डाइजेस्ट सिस्टम तव्हां इंप्रूव कंदो, माउन जी थञ वधाए थो, गट हेल्थ ते त ध्यान ई कोन हूंदो आहे, गट हेल्थ सुठी थिए थी। ऐं प्लस उनजो जेको आहे तव्हांजो जगह मार्केट में परचेस कंदो उनजो कैप्सूल जेके आहिनि उहो तव्हांखे घटि में घटि 17-18 रुपए कैप्सूल मिलंदो। सही, हे जेको आहे तव्हांजो तमामु सूटेबल आहे, न्यूट्रिशंस डाइट आहे, तमामु तव्हांजे गोॾनि जो जेको आहे सूर आहे बोन्स जे लाइ उनजे लाइ तमामु बहितरीनु आहे। बोन्स लाइ उनखे तव्हां असां ॾिनो आहे दोस्तनि काफ़ी, तव्हांखे लीफ ड्राई कयो, वॉश करे पोइ उनखे तव्हां पाउडर ठाहे तव्हां इस्तेमालु कयो, चमच जो चौथों हिसो उनजो तव्हां ग्रीन टी पी ठाहे बॉडीअ लाइ, उहो जोड़्स जे लाइ, जोड़ जेके आहिनि उन्हनि लाइ पाण विटामिन ई जा कैप्सूल बि इस्तेमालु कंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। इन खां पोइ जेको आहे सम्झो कि जेके वेजिटेबल्स जेके आहिनि फ्रेश जेके आहिनि उहो तव्हां यूटिलाइज़ कयो पंहिंजे, हा ज़बरदस्त सिस्टम आहे। सही सही सही। थोरो असां न इहो महसूसु वाकई में बि थींदो आहे त हिन टाइम में हर को मेडिसिन जी तरफ़ ॾाढो अॻियां वधी वियो आहे। नो डाउट डॉक्टरेट फील्ड ॾाढी तरक़ी कई आहे ऐं हिन दौर में उहे तरक़ियूं ॾिसी तमामु सुठो बि लॻी रहियो हूंदो आहे, पर हर नंढे नंढे प्रॉब्लम जे लाइ मेडिकल स्टोर ते भॼणु सही कोन हूंदो आहे। तव्हांजे घर में ई अहिड़ियूं शयूं मौजूदु हुजनि थियूं जिनखे तव्हां जेकॾहिं सही इस्तेमालु करियो त तव्हां तमामु नंढनि नंढनि इशूज़ खां ज़रूरु बची सघो था। बट मां इहो ज़रूरु चवंदसि त पंहिंजा पाण डॉक्टर न थी वञूं ऐं पंहिंजो पाण इलाजु करणु न वेही वञूं। इहो असां वटि हिकिड़ी वॾी बीमारी हूंदी आहे, असां सम्झंदा आहियूं त हर शइ जो इलाजु असां वटि मौजूदु आहे, त न जेकॾहिं को वॾो प्रॉब्लम आहे त ज़रूरु तव्हां डॉक्टर ॾे वञो, जेकॾहिं तव्हांखे उहो डायग्नोज़ जो चवंदा तव्हां उन तरफ़ बि वञो ऐं हर तरह जेको आहे न प्रॉपर हिकिड़ो रस्तो जेकॾहिं पाण चूंड कंदा आहियूं त उनजो रिज़ल्ट बि पाण खे सुठो मिली रहियो हूंदो आहे। बाक़ी उहो चवंदा आहिनि न त ज़िंदगी मौत उहो सभु त रब साईं जे हथ में ई हूंदो आहे। अच्छा यस, मां क्वेश्चन करे चुकी आहियां असां त टेरेस गार्डनिंग जो मां वीडियोज़ ॾिसंदी आहियां नंढियूं नंढियूं, मूंखे ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। सो छित ते इहे जेके सिस्टम्स हुजंदा आहिनि तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि? न बिल्कुलु इहो नीड आहे, वक़्त जी ज़रूरत आहे। इनमें तव्हांजो इकोनॉमिक बचे थी तव्हांजी, तव्हां जेके स्मॉल जेके ड्यूरेशन जो क्रॉप जेके आहिनि जीअं धाणा आहिनि तव्हांजा, तव्हां टमाटर थी विया, चिलीज़ थी विया ऐं प्लस जेको तूरियूं थियूं, कद्दू थी विया, वाङण थी विया, हा वाङण थी विया, इहे तव्हां जेके नंढे पैमाने ते तव्हां जेको आहे पंहिंजो किचन गार्डनिंग मथे तव्हां टेरेस गार्डनिंग जेके चओ छित तव्हां करे सघो था। जेकॾहिं तव्हां थोरो जेको आहे प्लॉट आहे किथे गैलरी जे पासे में, उते तव्हां जेको आहे इहे जेके बॉक्स मिलनि था नंढा नंढा उहे तव्हां यूटिलाइज़ करे सघो। सीड तव्हांखे मिले थो, सस्तो सीड आहे, नंढा पैकेट जेके मिलनि था उहो तव्हां लॻाए छॾियो त बिलीव कयो तव्हां हिकिड़ो प्लांट जे ज़रिए जेकॾहिं तव्हां हुन सां गॾु वेहंदव न तव्हांखे मज़ो ईंदो, हू कान्हे था प्लांट जेके तव्हांखे हिकिड़े हेल्थी फील कंदो। ऐं प्लस तव्हांखे जेकॾहिं फ्रेश वेजिटेबल मिली थी वञे शहरनि में त उहो बि सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु। ऐं प्लस आउं हिकिड़ी ॻाल्हि एड कंदुसि त जेको आहे मेह जो खीर जेको आहे दुनिया में किथे इस्तेमालु कोन थो थिए, सिर्फ़ु पाण एशिया में। त ख़ुदा रा मेह जो खीर इस्तेमालु न करणु खपे पाण खे, जेको हिन में फैट्स तमामु घणा आहिनि, जेको स्पेशली तव्हां यूज़ कयो। थर जो माण्हू बीमार कोन थो थिए, छाजे करे? तव्हां स्टडी कई आहे करे, हिकिड़ो त वॉक थो करे उहो, ऐं ॿियो काउ जो खीर थो पीए या गॉड्स जो खीर। अल्लाह ताला गॉड्स जे बकरी जे खीर में एतिरा न्यूट्रिशन रखिया आहिनि, बिलीव कयो जेकॾहिं उहो पाण यूटिलाइज़ कयूं बिल्कुलु बीमारी ईंदियूं कोन।
सही 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 ज़बरदस्त ऐं काव जो खीर जेको आहे उनमें फैट्स कोन्हनि, तव्हां इस्तेमालु करे सघो था। काव जो खीर जेको आहे जंहिंखे गऊ जो खीर चइजे, सिंधी कैटल असांजी मशहूरु आहिनि सिंध जूं, उनजो तव्हांखे खीर पड़ो कोन कंदो। ज़बरदस्त। ऐं तव्हां बिलीव कयो जेके ॿाहिरी दुनिया ॾिसो त जेका असांजे स्ट्रक्चर अलाह ताला ठाहियो आहे बींग ए मुस्लमान जेको आहे, इन जी लाइफ तमामु घणी आहे। ऐं प्लस जेको आहे ॿाहिरियां माण्हू 80 साल जा 90 साल जा दे आर वर्किंग फर्स्ट क्लास तरीक़े सां। हा हा सही पिया चओ। ऐं चाइना में त इहो वॾो असांखे मिसाल मिली रहियो हूंदा। तव्हां जीअं वार्म वाटर जी ॻाल्हि कई न, त सुबुह टाइम ते थोरो नीम गरम पाणी पीअणु, त चाइना जा माण्हू त हूअं ई बि थोरो गरम पाणी पीअणु ऐं सुबुह जे टाइम ते चणा छोला उहे बॉइल करे उहे खाइणु। असां जेकॾहिं पंहिंजी वरी रूटीन ते नज़र विझंदा आहियूं त इंडोनेशिया, हा तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। पीअंदा आहिनि, वापराईंदा आहिनि। जी हा बिल्कुलु। हालांकि गर्मीअ में वापराईंदा आहिनि। कोल्ड वाटर जो कंसेप्ट ई कोन्हे, कंसेप्ट कोन्हे को। ऐं असां वटि जेसीं ताईं उहो थधो सफ़ा बर्फ़ वारो पाणी न मिले त माण्हू पीअंदा ई न आहिनि थधो पाणी। एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। ऐं ख़ासि तौर ते जिन जो वाबस्तगी ॻाल्हाइण सां हुजे थी, स्क्रीन जा जेके माण्हू हुजनि था या जेके सिंगर्स हुजनि था, उहे तमामु इन्हनि शयुनि खे थोरो फॉलोअप रखंदा ईंदा आहिनि, त पोइ उन सां छा आहे त तव्हां मेडिसिन्स खां ॾाढो परे रहंदा आहियो ऐं तव्हांजी सुठी हिकिड़ी हेल्थ हुजे थी, त वरी पोइ तव्हांजो जो कमकार आहे उहो बि तव्हां सुठे तरीक़े सां करे सघो था। कुझु शयूं मूंखे लॻंदो आहे प्रॉब्लम्स असां पाण बि वधाईंदा आहियूं। ऐं फास्ट फूड मां ज़रूरु तव्हां खां बि ॼाणणु चाहींदमि, फास्ट फूड जो असां वटि ॾिसो केॾो कंसेप्ट आहे। हालांकि इहो कंसेप्ट इन तरह हुयो त जेके माण्हू 9 to 5 जॉब वारा आहिनि ऐं तव्हांखे थोरो ब्रेक मिले थो त ठीकु आहे, तव्हां जेको आहे सो फास्ट फूड जी तरफ़ वञी सघो था। पर असां वटि हर तरफ़ तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो ऐं हर तरफ़ क्राउड हूंदो आहे। जी तव्हां ॾिसो त अॼु खां 2 डेकेड्स पहिरियों जेको आहे 20-25 साल ॾिसो फास्ट फूड जो रिवाज कोन हो, एतिरियूं असां वटि बीमारियूं कोन हुयूं। हाणे बिलीव कयो असां वटि हॉस्पिटल भरिया पिया आहिनि। हर डॉक्टर जेको न कंहिं स्ट्रीट वेंदो ॻोठ वेंदो उते डॉक्टर वटि माना फुल लॻा पिया आहिनि। ॿाहिरि जे माण्हू बीमार पिया थियनि बिल्कुलु ओनली फॉर दैट की भई जेको आहे उहे फास्ट फूड जेके वधी वियो आहे तमामु। हाणे त ॿाहिरि बि पहुची वियो आहे, शहरनि खे छॾियो ॿाहिरि बि फास्ट फूड हा स्ट्रीट फूड अची वियो आहे बिल्कुलु। त उनखे जेको आहे ऑर्डर ते जीअं साईं ॿुधायो त ऑन कॉल ते जेके तव्हांखे शयूं मिलनि पियूं। ऐं उनजो नुक़सानु एॾो आहे ऐं बिलीव कयो नुक़सान जो असांजो मैदो एक्सेप्ट ई कोन थो करे उन शयुनि खे। बिल्कुलु असांखे बिल्कुलु नेचुरल शयुनि ते अचिणो पवंदो। ऐं जेके माण्हू जेके काफ़ी माण्हू अची बि विया आहिनि, तव्हां ॾिसो त हे जेका गैस ते मानी पचे थी, तव्हांजो नुक़सानु ख़बर आहे तव्हांखे केतिरो आहे? कोन्हे ख़बर। बिलीव कयो जेको काठी ते मानी असां फील्ड वेंदा आहियूं न, जंहिं घर में काठियुनि ते जेका देगड़ी हूंदी आहे, उहा जेकी मिटी देगड़ी उन में जेका भाॼी पचंदी आहे त उनजो टेस्ट एतिरो ज़बरदस्त हूंदो आहे। उनजो रीज़न छा आहे त असांजो फ्लेम जेको स्विच गैस जो असां ऑन था कयूं त उहो कंटिन्यूसली हिकिड़ी फ्लेम ॾिए थो। पर काठी जेकी आहे बाहि जेकी आहे उहा ॿरे थी घटि थिए थी, त उहो जेको आहे उनखे शइ खे सही पचाए थी। ऐं असांखे माना कढ़ाई जो दौर अची वियो आहे, भई तमामु असां उनखे फ्राई कंदा आहियूं, शयुनि खे फ्राई न करणु खपे। उहो ई न हाई फ्लेम ते जेके शयूं ठहंदियूं आहिनि त पोइ जेको आहे न्यूट्रिशन्स वग़ैरह हर शइ ख़तमु असां कयो छॾियूं। स्लेट लाइफ ऐं बगला लाइफ में इहे शयूं यस सर पाण ते ज़रूरु ॻाल्हायूं था, पर वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक। तो नंढिड़ो ब्रेक आहे। नाज़रीन सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन, तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सुबुह मेहरान प्रोग्राम, जंहिंसां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि 5 शहरनि में ई तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। जनाब आगा माशूक अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, सैयद फिदा हुसैन शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में कचहरी हली रही आहे। प्रोग्राम यूज़फुल कराए थो अव्हां ताईं पहुची रहियो आहे। आगा साहब अव्हांजी वाबस्तगी जंहिं इलाइक़े सां जंहिं ॻोठ सां रही आहे, शुरू खां कीअं ॾिठो आहे पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजनि ॻोठनि खे? अल्हम्दुलिल्लाह असांजी तालीम जेकी आहे बेसिकली आई बिलोंग्स टू जैकबाद। फादर असांजो इरिगेशन में हो, पोइ मुख़्तलिफ़ कॾहिं कश्मीर गुडू में घणो अरसो रहिया आहियूं, सखर में रहिया आहियूं, हैदराबाद में बदीन साइड ते। अल्हम्दुलिल्लाह सॼो सिंध जेको आहे विज़िट कयो आहे ऐं उन सां बेनिफिट इहे थिया आहिनि त माण्हू जेको आहे
रहणी कहिड़ी माण्हुनि जी ख़बर पए थी, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उनजो हालात कीअं गुज़रनि था, उनजी सम्झो कि लैंग्वेजिस कहिड़ियूं आहिनि, जी जी, त उनमें वॾी एक्सपर्टी अचे थी माण्हू खे। जी, त अलहमदिल्ला पोइ असांजा माण्हू तमामु सुठा सुताबा आहिनि, उनखे कमु करण जो शौक़ु बि आहे। बिल्कुलु सिर्फ़ु जेको आहे लैक ऑफ एजुकेशन जेकी आहे उहो असां वटि मसइलो आहे। बाक़ी त अलहमदिल्ला असां वटि सिंध में जेके रिसोर्सिस आहिनि तमामु घणा आहिनि, असां रिचेस्ट आहियूं, तमामु रिचेस्ट। असांजो माण्हू बि महिनती आहे। तव्हां अॼु खां पोइ दौर वञो त मुंहिंजो थोरो जेको असां वटि हिकिड़ो रियल टाइम हो जेको आहे, हर शइ उन वटि अवेलेबल हूंदी। हा बिल्कुलु। असां हींअर बि पाण जेकर नेचर ते वञूं त उहो वधीक बहितरु थींदो। सही था चओ। ऐं असां वटि अलाह शुक्र आहे रिसोर्सिस तमामु घणियूं आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, पर तमामु शयुनि खे यूटिलाइज़ कीअं था कयूं असां, इहा ॻाल्हि इम्पॉर्टेंट हुजे थी। अच्छा जनाब, तव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदमि, द गोल्डन टाइम ऑफ योर लाइफ, अव्हांजी एजुकेशन जो उहो जेको वक़्तु आहे उहो कीअं गुज़रियो, कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि, कहिड़ा लम्हा आहिनि जेके अॼु जे प्रोग्राम में यादि करणु चाहींदव? हा, जेको गुड्डू जो कश्मीर जो टाइम असांजो उहो गोल्डन पीरियड हो। उन वक़्त में जेको सम्झो कि एजुकेशन बि रही, प्लस जेके स्पोर्ट्स एक्टिविटी बि रही, ऐं सिखण जो मौक़ा तमामु मिलिया। तमामु बहितरीनु क़िस्म जा टीचर्स हुया, उन असांखे गाइड कयो, जंहिंजे नतीजे में असां पहुता आहियूं। वरी यूनिवर्सिटी दौर आयो, यूनिवर्सिटी माशाल्लाह लर्निंग कई, दोस्तनि सां गॾु हुयासीं, उते तमामु घणो कंसेप्ट असां क्लियर थियो। अलहमद जो शुक्र आहे त अॼु कोशिशि असांजी इहा आहे त उहो जेको नॉलेज असांजी जेकी आहे उहो असां अॻिते ट्रांसफर कयूं पिया, माण्हुनि खे मोटिवेट कयूं पिया त उनजी जेकी आहे इकोनॉमी इम्प्रूव थिए, उनजी एग्रीकल्चर तरफ़ जेका लेटेस्ट जेका शयूं अचनि पियूं उनखे गाइड कयूं। अलहमदिल्ला उनमें असांखे अचीवमेंट काफ़ी मिली आहे। टू मोटिवेट समवन ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, माना तव्हां माण्हुनि खे मोटिवेट कयो था, यानी तव्हां ज़िंदगी में कुझु कयो आहे, ऐं इंसानु जेको आहे सो पंहिंजी उन्हनि मुश्किलातुनि मां ई सिखी रहियो हूंदो आहे, आसानी सां कोई तव्हां मां मोटिवेट नथो थी सघे। अच्छा, उन खां अलावा अव्हां जो गोल, अव्हां सोचियो हूंदो त मूंखे हिन साइड वञिणो आहे, उहा ई साइड मिली, या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कोइंसिडेंटली का शइ मिली वेंदी आहे, माण्हू उनखे कैरी कंदो आहे? अञा अलहमदिल्ला जेका असां थिंकिंग हुई जेका एग्रीकल्चर साइड ते, उहे असांखे चूज़ कईसीं, उनमें मास्टर्स कयोसीं, MSc कईसीं, ऐं पोइ उन खां पोइ मुख़्तलिफ़ कोर्सिस कयासीं। अलहमदिल्ला पोइ इन फील्ड खे कंटिन्यू कयो असां, ऐं इहो तमामु ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं असां मुतमिन बि आहियूं त असां हिकिड़ो जेको आहे जेको नॉलेज जेको अॻिते ट्रांसफर कयूं पिया, जेका वक़्त जी ज़रूरत बि आहे ऐं असांजे माण्हुनि खे उनजी नीड बि आहे, ज़रूरत आहे तमामु घणी, ताकी असांजो जेको ॿारहाड़ी जो माण्हू आहे उहो तमामु पोइते आहे, उनखे असां नॉलेजफुल कयूं, उनखे टेक्नोलॉजी ॾियूं, उनखे कहिड़े बि क़िस्म जा हुजनि, लाइफ स्टॉक हुजे, एग्रीकल्चर साइड ते हुजे, उनखे एजुकेशन जे बारे में हुजे, असां कोशिशि कंदा आहियूं त उनखे उहा सपोर्ट कयूं उनखे। ओके ओके, ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, अॼु अव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त समुंड अंदरि इंटरनेट जी मरम्मत थी रही आहे। सो अॼु 11 खां 18 कलाक इंटरनेट जेको आहे उहा स्लो रहंदी। जेकॾहिं तव्हांजे व्हाट्सएप में तव्हांजो मैसेज सेंड न पियो थिए, अव्हांजो जेकॾहिं को अकाउंट न पियो हले, तव्हां एक्स ते वञो पिया, तव्हां फेसबुक और इंस्टाग्राम कंहिं बि सोशल ऐप ते वञो पिया, जेकॾहिं उहा स्लो हले पई त तव्हां सम्झी वञिजो त इहो प्रॉब्लम तमामु घणो आहे, ऐं 11 खां 18 कलाक ताईं इहो प्रॉब्लम पाण सभिनीनि खे फेस करिणो पवंदो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त अचानक घर में वाईफाई बंदि थी वेंदो आहे, ऐं तव्हां ॾिसंदा आहियो त बिल बि असां जेको आहे सो टाइमली पे कयो आहे, हुन खां पोइ बि वाईफाई कोन पई हले, ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पैकेज बि ख़तमु थी वेंदो आहे न उन टाइम ते, पोइ तव्हां मोबाइल रखी छॾंदा आहियो, ऐं पोइ वरी उन्हनि शयुनि खे टाइम ॾिजे जिन खां असांजी दूरी आहे। मां ॾिसंदी आहियां काफ़ी अहिड़ा माण्हू, आर्टिस्टिक पर्सनैलिटीज़ स्पेशली, जिन जी हिकिड़ी पंहिंजी फील्ड त हुजे थी, पर गॾोगॾु उन्हनि शयुनि खे ध्यानु ॾींदा आहिनि जेके शयूं चवंदा आहियूं न त रूह वटां हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां हिकु एडवोकेट आहियो ऐं तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजी फील्ड में कमु करे रहिया आहियो, पर आर्ट तव्हांखे वणे थो, तव्हांखे वाटर पेंटिंग वणे थी, कैनवस ते तव्हांखे जेको आहे न प्ले करणु वणे थो, त तव्हां थोरो टाइम उन्हनि शयुनि खे ॾियो। तव्हांखे म्यूज़िक वणे थो, थोरो टाइम तव्हां उनखे ॾियो। तव्हांखे पढ़णु वणे थो, तव्हां कुझु टाइम किताब खे ॾियो। किताब सां जेकॾहिं दूरी आहे त वापसि उन सां दोस्ती कयो, किताब ॾाढी जल्दी वापसि दोस्ती करे वठंदो आहे। सो सभु शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि, पर पंहिंजी फील्ड खे कैरी करणु ॾाढो सुठो हूंदो आहे, पर जिथे चवंदा आहिनि न रूह वारी जेका ॻाल्हि हुजे न, त उनखे वरी उन सां माण्हू कनेक्ट रहंदो अचे, त इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हूंदी आहे। अच्छा जी जनाब फिदा हुसैन शाह साहिबु, अव्हां खां बि अॼु अव्हांजे नंढपण जी का यादि पुछंदासीं, नंढपण जी का अहिड़ी यादि जेका अव्हांजो नंढपण डिस्कस कयो वञे त उहा ॻाल्हि यादि ईंदी हुजे? जी, नंढपण खां इन नचण जे करे, डांस जे करे मूंखे अहिड़ा जुमिला ॿुधणा पिया जे अमर सिंधूअ खे आउं चवंदो आहियां, मुर्तज़ा बि उन दौर मां गुज़रियो आहे, जो माण्हू असांखे काठियुनि ते लेटाए मथां तेल विझी छॾींदा आहिनि, ऐं उन खां पोइ जॾहिं असीं फुलेर थी वेंदा आहियूं
त असां मां तब चंदन जी ख़ुशबू ईंदी पई आहे। सो असीं अहिड़ा रूह आहियूं, अमर सिंधू, मुर्तज़ा, मजबूर, साईं हेॾी सर्वाइव कई आहे। मुंहिंजे ख़्याल में नंढपण थोड़ा डप हूंदा हुआ, जॉमेट्री विञाइजी वई और बाबा सां कीअं ज़िक्र कजे। ऐं नंढपण में जेकॾहिं उस्ताद मारे थो पियो, थप्पड़ पियो हणे, त उहो कीअं फेस कजे, वरी रोइजे कीअं, वरी घर जेसि ताईं पुॼिजे अमड़ खे बाकुर पाए रोइजे, इहे सभु अहसास आहे। ऐं वरी उहो ई साॻियो माण्हू मैट्रिक खां पोइ इबरत मैगज़ीन में पियो कमु करे ऐं हिकिड़े ॾींहुं वरी रेडियो ताईं पहुची वञे। ऐं नसीब मिर्ज़ा ऐं कौसर बूड़ो जहिड़ा माण्हू महिरबान उहे गाइड ॾींहुं इंटरव्यू वेठा करियूं, ऐं शफ़ी मोहम्मद शाह जहिड़ा आर्टिस्ट ऐं सकीना समूह जहिड़ा आर्टिस्ट। सो step by step you are growing, and at the same time you are blooming also, blooming like flower. So मूंखे मुंहिंजे ख़्याल में त नंढपण इहो सॼो गॾिजी अचे थो, जिते माण्हूअ जी सॼी जेका ज़हनी परवरिश थिए थी, जेको ब्रॉटअप थिए थो, उहा मस्बत धारनि में वहे थी पई। ऐं उहो ई शायदि सिंध आहे, उहो ई शायदि सिंधियत आहे। हा, ऐं उहे ई शायदि लाखिणी लतीफ़ जा शेर आहिनि। असीं सुर सारंग थियो बीहो था रहूं, अयाज़ मेलो में जे नचण था लॻूं बेइख्तियार, हा, फ़क़ीरनि वांगुरु, त उहा अलाह साईं जो करम आहे, फज़ुल आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, फ़ख़ुरु आहे। तमामु शयुनि खे ऑन कयो आहे, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुजे थी त अव्हांजी जेका नेचर हुजे तव्हां ओढ़ा माण्हुनि जे साम्हूं बि हुजो, सीरियस थी वेही रहो, पाण खे बाउंड करे वेही रहो। इहा शइ ॾाढी जेको आहे न ॾुखी हूंदी आहे, पर जहिड़े तरीक़े सां तव्हां तमामु शयुनि खे ऑन कयो आहे त माशाल्लाह तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हमेशह हर जॻह ते। न ॾिसो माशाल्लाह, हाणे मूंखे हैरानी थींदी आहे त इटालियन मायूं, फ्रेंच मायूं, उहे कीअं थियूं रिएक्ट कनि असांजे लोक गीतनि ते। ऐं लाॾो पियो ॻाए जी जी ज़रीना बलोच जो, ऐं हू पयूं नचनि, ऐं उन्हनि खे सुर पोइट्री सम्झ में अचे कान पई, पर सुर क्लिक करे थो। म्यूज़िक हैज़ नो लैंग्वेज, जेको आहे सो उते उन जॻह ते उहा शइ जेका आहे स खणियो थी वञे, अलाह जे किथे माण्हूअ खे हिकिड़ी मस्तीअ जो नओं जहान आहे। ऐं कोशिशि कंदो आहियां त अहिड़नि माण्हुनि सां गॾु वियां जिते माण्हू आजिज़ी इंसारी अञा वधीक सिखे। माइटनि ते हिकिड़ी ॾेई छॾी, असांजो मरहूम बाबा साईं चवंदा हुआ त सैयद माना आका हुसैन जो फ़क़ीर नौकर, इन खां वधीक सोचणो ई कोन्हे, असांजी औकात ई कान्हे। ऐं वालदा बि इहा तरबियत ॾिनी। ऐं पोइ हाणे जेके असीं ॿाहिरि निकिरूं था पिया या ॻाल्हायूं था पिया या लफ़्ज़ जेकॾहिं मोती थियो था वञनि, उन में असांजो पंहिंजो कंट्रीब्यूशन कोन्हे, उहो बैकग्राउंड आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां ॾाढी वॾी ॻाल्हि कई आहे त उहो तव्हांखे तमामु शयूं जेके मिलियल हूंदियूं आहिनि उहे ई तव्हां आख़िर ताईं खणी हलंदा आहियो। डाउन टू अर्थ जेकॾहिं को माण्हू आहे, झुकियल को इंसानु आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे उहे सभु शयूं पंहिंजी परवरिश में मिलियूं आहिनि। जेकॾहिं केरु काइंड आहे, केरु लविंग आहे, केरु सॉफ्ट आहे, त उहे सभु शयूं उनखे जेको आहे न शुरूअ खां तक़सीम थींदियूं आयूं आहिनि, जेको अॼु ॾींहं ताईं उहो खणी हले पियो। जी आगा माशूक अली साहब, जेको टॉपिक आहे लास्ट में उन सां रिलेटेड ई सवाल करणु चाहींदमि। हिन वक़्त जा चैलेंजिस, क्लाइमेट चेंज एंड ऑल द थिंग्स जेके असांखे नज़र अची रहियूं आहिनि, ऐं अॼु जी ज़राअत, ज़िमेदारी, ज़मीदारी ऐं हारी, उन जा जेके चैलेंजिस आहिनि, मां चाहींदसि त कुझु मुफ़ीद मशवरा अव्हां जी ज़ुबानी उन्हनि ताईं अव्हां कीअं पहुचाईंदा? मुफ़ीद मशवरा इहे आहिनि त असांखे जेको आहे टाइम जेको आहे, प्लांटिंग टाइम जेको आहे उनखे ज़हन में रखिणो पवंदो। ऐं प्लस जेको आहे मोबाइल्स ऐप अची विया आहिनि तमामु घणा, उन में खे फॉलो करिणो पवंदो त भई असांखे मौसमियात जे बारे में टच में रहणो पवंदो, कीअं कीअं शयूं करणु खपनि, अवेयरनेस रहणो पवंदो। ऐं वरी आउं चवंदुसि त जेसिताईं असांजी सॉइल जेकी आहे उनखे जेकॾहिं असां इम्प्रूव न कंदासीं, जो सॉइल खे हेल्थ इम्प्रूव न कबी, त असां फी एकड़ पंहिंजी पैदावार नथा वधाए सघूं। ऐं प्लस एजुकेशन मस्ट आहे। ऐं माण्हू खे जेको आहे इंटरक्रॉपिंग ते अचणु खपे,
पंहिंजा रिसोर्सिस वधाइणु खपनि, लाइफ स्टॉक ते अचणु खपे, उनजी सम्झो सुठो सोर्स आहे। जीअं मूं अक्सर चयो त जेको असांजो सुठो ज़मीदार जेको आहे उहो बि जेको आहे वेजिटेबल जेको आहे ॿाहिरां थो परचेज़ करे, न उन वटि सम्झो पंहिंजो खीर पंहिंजो हुअणु खपे, उनजा जेके गॉड्स जो गोश्त वग़ैरह पंहिंजो हुअणु खपे, फ्रेश जेको आहे, तॾहिं असां जेको आहे पंहिंजो इन जेके चैलेंजिस खे फेस करे सघूं था। ऐं पाणी जी यूटिलाइज़ेशन जेके आहे, ऐं सिंपली चओ त एफिशिएंटली यूटिलाइज़ेशन ऑफ द रिसोर्सिस, जेके असां वटि अवेलेबल शयूं आहिनि उनखे असां मुनासिब मिक़दार में इस्तेमालु करिणो असांखे। सही, ॾाढो ज़रूरी आहे जेको असांजो दीन बि सेखारे थो त जेकॾहिं तव्हां दरिया जे किनारे ते जेकॾहिं वज़ू कयो था तॾहिं बि जेका उनखे मयार रवी थोरो थोरो इस्तेमालु करिणो आहे। रिसोर्सिस खे इस्तेमालु जेकॾहिं पाण सही कयोसीं त इनशाला पाण खे को मसइलो कोन्हे। ऐं उहो बि जेको आहे जुस्तजू कंटिन्यू थियणु खपे, जुस्तजू रहणु खपे। जीअं शाह साहिब फरमायो, लतीफ़ साईं जो शेर आहे त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल ब मिला हो त मतां मिलण सी माठी थिए। जुस्तजू साईं कंटिन्यू करणी आहे। बिल्कुलु। ऐं ॿियो त छा आहे जो निवड़त जेकी आहे न, जेको गरूर जेको अलाह ताला खे पसंदि ई कोन्हे। बिल्कुलु। बाबा बुले शाह जो शेर आहे, तमामु बहितरीन, उहो तव्हां ॿुधाईंदुसि त मैं अपनी नूं मार के नेकी करके कुट, मैं माना गुरूर, मैं अपनी नूं मार के नेकी करके कुट, भरे खज़ाने रब दे नीवा होके लुट। निवड़त में आहे, जेको तव्हां निवड़त में अची वियो अलाह ताला तमामु घणा खज़ाना ॾींदो। जी ज़बरदस्त, बहितरीन। ऐं ॿियो आहे त जेसि ताईं इंसानु ॿिए जो फ़ाइदो कोन सोचींदो उहो तरक़ी कोन कंदो। हज़रत मौला अली जी कौल आहे त जेका शइ तव्हांखे खपे उहा तव्हां ॿिए खे ॾियो। उहो तव्हां चओ था इज़त माण्हू कनि, तव्हां ॿिए खे इज़त ॾियो। तव्हां चओ था त मुंहिंजो रिज़्क़ वधे, तव्हां ॿिए खे रिज़्क़ खारायो। बेशक बेशक बेशक, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, तमामु घणी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं इहे सभु शयूं असांजे न, मां सम्झां थी त असांखे शुरूअ खां इहे शयूं जेकॾहिं मिलंदियूं अचनि त हर माण्हू इन ई तरीक़े सां पंहिंजी सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूशन ॾींदो हूंदो। कल्ह जे ॾींहं ते मुंहिंजे प्रोग्राम में डिस्कस थियो त असां जॾहिं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते असांखे तरबियत खे बि हिन वक़्तु जेको आहे न काउंट करणु खपे। तालीम गॾोगॾु तरबियत, बेसिक एटिकेट्स, मैनर्स, उन्हनि खां जेकॾहिं ॿार अटी वियो ऐं तव्हांखे 4 आउट ऑफ 4 CGPA तव्हांजी आहे, तव्हां डिग्रीज़ मौजूदु आहिनि, त पोइ डिग्रीज़ त मिली वेंदियूं आहिनि, पर इंसानु जेको आहे न उहो इंसानु कोन बणिजी सघंदो आहे। वेल, अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढो इंफॉर्मेटिव रहियो। सो यस आगा साहब, कीअं लॻो अव्हांखे प्रोग्राम जे हवाले सां कुझु कमेंट्स वठंदासीं? न, थैंक यू। मेहरान TV जेको हमेशह जेको आहे तमामु इंफॉर्मेटिव प्रोग्राम जेको आहे ॾींदा। तव्हांजो प्रोग्राम जेको माशाल्लाह कंटिन्यू सुठो प्रोग्राम हले थो ऐं माण्हू लाइक बि कंदा आहिनि हिनखे। ऐं नो डाउट माशाल्लाह मोराई साहिब जी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल हूंदी आहे त उहो माण्हुनि खे नॉलेज ॾिए ऐं उनखे फैसिलिटेट करे ऐं उनजो कंटिन्यूसली प्रोसेस हले बि सही पियो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच आगा माशूक अली साहब, अव्हांजी महिरबानी। एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम जे लाइ ॻाल्हाया। ऐं लास्ट में तव्हांजो मैसेज तमामु व्यूअर्स ताईं छा हूंदो? मैसेज इहो आहे त जेको आहे महिनत कनि, ऐं जंहिं माण्हू खे सिज उथाए उहो तरक़ी कोन कंदो, जेको माण्हू सिज खे उथाए उहो तरक़ी कंदो। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदे सुबुह मेहरान प्रोग्राम जे हिन मंच ते। जी सैयद फिदा हुसैन शाह साहब, तव्हांजा छा कमेंट्स हूंदा ऐं तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? अल्लाह करे आबाद हुजो मारूवाड़ा, जहांगीरड़ा, सिंध जा। साईं बिल्कुलु सही ॻाल्हि चई त जिते जिते कमु करियो था पिया, पुटी चुंडियो था, हारपो करियो था या मज़दूर आहियो, त आस पास जे माण्हुनि जो ख़्यालु करियो, उन्हनि खे वधाइण, उन्हनि खे ठाहिण, उन्हनि खे कंपोज़ करण जी कोशिशि करियो। इहे ई सिंध आहे, इहे ई लाखीणी लतीफ़ चयो आहे त अनेक गोहर कढी अचणा आहिनि। सो अनेक गोहर तॾहिं निकिरंदा जॾहिं उन्हनि शयुनि खे वापराईंदासीं, उन्हनि दगनि खे, उन्हनि पेचरनि खे, ऐं हिकिड़ो नओं फ़सुलु तयारु थींदो सिंध जे लाइ, जेको सिंध जी ख़ुशहालीअ जो ज़ामिन थींदो। बहितरीन बहितरीन, थैंक यू सो मच। तव्हां असांखे टाइम ॾिनो, अव्हांजे क़ीमती वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते नलकोपनि में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु कयो TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था
खोड़ सारा क़ीमती इनामात मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।